लोटो मूंखे आणे ॾे, मुंहिंजो मूंखे आणे ॾे, लोटो मूंखे आणे ॾे, मुंहिंजो मूंखे आणे ॾे, ओलण ढोलण वञाए साहू सदिको कयाए, ओ मुंहिंजे खीर पीअण वारो लोटो आयो आयो आयो, मुंहिंजे खीर पीअण वारो लोटो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? टेटू लॻा पिया हो, उथो वियो पाण था कनि टेक ते आयो। अॼु ॾिसो था पिया मां बि गोल्डन शोल्डर शी आई आहियां। हे मूंखे ड्रेस जेका आहे उहा स्पॉन्सर कई आहे पाड़े वारी, शायदि ओधर ते बि पाड़े खां ड्रेसूं खणंदी आहियां। गारियूं बि ॾाढियूं ॾिनई त मासी मूंखां कपिड़ा वठी वठी मूंखे तूं बेज़ार कयो आहे, पर मां चयो अधी हाणे मूंखे छा कयां, कपिड़ा जेके ॾे मां टीवी ते कमु कंदी आहियां, पोइ उन जे बदिरो वरी मां उनजा थांव धोई आयसि। माना हिक ॿिए जे माण्हू कमु ईंदो आहे, हो मुंहिंजे लाइ ड्रेसूं करे थी त मां वरी उनजा थांव धोई आयसि। त हर हफ़्ते तव्हां ख़बर आहे मां जेको आहे सो नओं गेस्टड़ो या गेस्टड़ी घुराईंदा आहियां, उन्हनि खे माशाल्लाह सां उन्हनि सां सुवाल कंदी आहियां, मज़ाक मस्ती कंदा आहियूं, वरी तव्हांखे बि मज़ो ईंदो आहे ऐं तव्हांखे इंतज़ारु बि हूंदो आहे त मथे हफ़्ते कहिड़ो ईंदो या कहिड़ी ईंदी। त अॼु बि माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत असांजो जेको आहे होस्ट आहे, तमामु टैलेंटेड माण्हू आहे, वधीक माना मुंहिंजो ॾिसां एक्स वारो रिश्तो रहियो आहे। शायदि तव्हां हो जमालो ॾिठो हूंदो जेको रमज़ान ट्रांसमिशन में असांजी टीवी ते शादी थी, टीवी ते ई जेको आहे असां हिक ॿिए खां अलहदगी इख़्तियार कईसीं। अॼु वीचारो आयो आहे, अॼु हिसाब किताब बि पूरा कंदीसांसि। द वन एंड ओनली राजा मेमण। साईं कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? कहिड़ा हाल आहिनि? साईं चवाए सोणो चवाए, जेको दिलि चवई घर तो कन सिधो सिधो लोटो चवाए। घर चई न लोटो शुरू में लोटो उहो तो गानो गायो माशाल्लाह, अॼु चिकड़ो थी आयो आहे तूं अलाह सो। अॼु ख़बर पई वञे पुराणी गर्लफ्रेंड सां मुलाक़ात आहे त थोरो माण्हू सुहिणो थी वञे, इन जे करे माना एॾा मेकअप शेकअप करे आयो। हा मेकअप शेकअप न, हिनजी क्लीन शेव थियो आहे काफ़ी अर्से खां पोइ। हा माना क्लीन शेव सां बि माण्हू ॾाढो सुहिणो थो लॻे न। कहिड़ा हाल आहिनि? अलाह जो शुक्र आहे। तूं ॿुधाए काथे गुम लॻो पियो आहे? लाइव विथ राजा। असां उते ई वेठा आहियूं जिते तव्हां छॾियो आहे। हा हे छा कंदो थी, मां जॾहिं प्रोग्राम कंदी आहे मुंहिंजो सेट उछले वरी पंहिंजो हलंदो आहे त मां लाइव विथ राजा कंदुमि, पर मां बि आहियां ऐं वॾी तोखे ख़बर आहे, मां बि जॾहिं ईंदी आहे त वरी हिनजो सेट उछले छॾींदी आहे। न तूं ॿिए जो कंहिंजो उछलींदी आई? ॿिए अज़रा जो उछलींदी आहे न? मुंहिंजो त थींदो ई राति जो प्रोग्राम आहे। अज़रा केरु? मां न सुञाणा, सॉरी। राति जो इहो ये शाम जो कंदी आहे छोकिरी हिकिड़ो प्रोग्राम। अच्छा नई आई आहे? आहे त पुराणी। सॉरी अज़रा, आहे त पुराणी, मां नथी सुञाणा, पर मशहूरु नथी थिए। मशहूरु नथी थिए छो तुम्हारे टिकटॉक वारो हिसाब अथसि? हा उहो ई हिसाब किताब आहे। तूं बि टिकटॉक ते वॾा मस्तक आहिनि। हा टिकटॉकर असल में जेके आहिनि हाणे उहे हीरो आहिनि, हिन वक़्तु उहे हीरोइन आहिनि जेके मुंहिंजे शोज़ में एज़ ए उहे ईंदियूं, छा चवंदा आहिनि, गेस्ट ईंदियूं हुयूं, माना ऑडियंस जी तौर ते ईंदियूं। हाणे उहे हीरो त आहिनि। कहिड़े शहर जो आहे राजा तूं? मां आहियां हेॾे पासे, इहो ॾिठो अथई सखर, उन खां ओरियां आहे खैरपुर, वरी ओरियां आहे इहो हालाणी। सिधो भला शहर ते नथो अचे, रस्ता तो घुमाईंदो हुते बाक़ी। पोइ अचिबो नौशहरे। अच्छा। इन ॿिन्ही शहरनि जे विच ते हिकिड़ो शहर आहे खंडियारो। कंडियारो? मां उतां कंडियारो। हा ईअं ॿुधाए कंडियारो। कंडियारो, हा। अच्छा कंडियारे जो आहे। पोइ नालो राजा ई आहे या शोबिज़ में अचण खां पोइ राजा रखियो? नालो मुंहिंजो मुख्तियार अहमद आहे। मुख्तियार अहमद। हा नंढे हूंदे खां बचपन खां मूंखे बाबा साईं प्यार में राजू राजू चवंदो, फैमिली में राजू राजू जे नाले सां मशहूरु, बसि शोबिज़ अची वियो त वरी पोइ राजा राजा थी वियासीं। राजू में मन, हा सही आहे, माना राजा वरी बि, पर नालो अहिड़ो आहे न राजा, फीलिंग ईंदी आहे त मां राजा बाजा। अल्हम्दुलिल्लाह राजा आहियां मां। छाजो राजा आहे? पंहिंजे दिलि जो। पंहिंजे दिलि जो या सभिनी जी दिलनि जो? बसि पोइ जंहिं जंहिंजो आहियां उहो सम्झंदो आहे। हा हाय हाय माशाल्लाह। न मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदी आहियां, राजा तमामु माना हिकिड़ो डाउन टू अर्थ पर्सन आहे। इहो छा आहे नी, डाउन टू अर्थ माना ॾाढो हम्बल क़िस्म जो माण्हू आहे। हालांकि माण्हुनि खे ख़बर आहे त मां ॾाढी था ॻाल्हायो तूं ऐं जेको इहो वज़र सिठा जेके आहियो न तव्हां ॿई जेके, मां त अंग्रेज़ी ॻाल्हाईंदी न आहियां, ठुप बाक़ी ईंदी काथे आहे? तव्हांखे BBC वग़ैरह ते विहारजे, हिते तव्हांजी जाइ न आहे। मूंखे ईंदी काथे जो ॻाल्हायां? एॾी ॻाल्हाईंदा आहियो ऐं तव्हांजी अंग्रेज़ी वरी माना सम्झण जे लाइ हिकिड़ो अलॻि माण्हू रखिणो पए। इहो ॿ टे लफ़्ज़ बि मज़ार खां सिखिया अथव, ख़बर थी? ईंदो आहे पोइ इहो वीचारो अंग्रेज़ी ॻाल्हाईंदो आहे, पोइ हिकु ॿ लफ़्ज़ मां बि कैच करे वठंदी आहियां। शोबिज़ में कीअं अचणु थियो? हिकिड़ो माना छोकिरो जेको आहे कंडियारे जो, उहो हीअं हेॾे साइड कीअं? मुख़्तलिफ़ इंटरव्यूज़ अॼु थोरो चेंज कजे, माना इहो हिकिड़ी इहा त हर माण्हू जो सुवालु, हर माण्हू खे ख़बर आहे। मां मुख़्तलिफ़ मॉर्निंग शोज़ में वेठो आहियां, मुख़्तलिफ़ मासी मोरा अॼु मूंखां प्रोग्राम करे चेंज, त हीअ शोबिज़ में कीअं आहे सभिनी खे ख़बर आहे। चेंज कंदी रुगो, हाली फ़िलहाल स्टार्टर जेको न हूंदो आहे, हा तोखे मां कढ़ाई वढ़ाई खारायां थी, तूं टेंशन न वठि। सही आहे। पहिरियों असां जेको स्टार्टर वठंदा आहियूं त जीअं माण्हू खे लॻे त अच्छा मां प्रोग्राम में वेठो आहियां। स्प्रे कोन्हे हाणे छॾ थोरो व्यंजन ॻाल्हाईं या तूं?
मां विंजंदी आहियां छो थोरो हाणे हणी छॾियो ताज़ो स्प्रे। मां विझी आई आहियां स्प्रे खणी जो थोरो हणी छॾियो अॼु पहिरियों दफ़ो वीचारो विझी आयो वरी मेड़ा थो ॾे तूं विझी न आई आहे तूं अरे बि तोखे सुञाणिया तोखे बि सुञाणा मां चङे नमूने हे छा कंदो आहे माना निंड में उथी ईंदो आहे मां चवंदी हिनखे छा थियो आहे ॿियो कपिड़ा अॼु माशाल्लाह तूं सुठा पाया आयो आहे कॾहिं जेको आहे बोतल जो ॻाढ़ो रंग करे ईंदो आहे पर बोतल में ॾाढो इंस्पायर आहे कॾहिं साओ पाए ईंदो आहे कॾहिं हाणे इहो तूं हरू भरू लॻनि ई कोन था चर्चा अच्छा चर्चा नथा लॻनि तूं हरू भरू तोखे नथा लॻनि पंहिंजो पाण खे ख़ुशि पई करी त महाराज में मुंहिंजी चर्चा पई हणा न तूं त मुंहिंजी जान आहे न तूं त मुंहिंजी जान आहे अच्छा मूंखे माना तूं न ॿुधाई हल मां ॿुधायां थो मां तव्हांखे मां असल में जल्दी तव्हांखे ॿुधायां त मां हिकिड़ो शोबिस जी दुनिया में हिकिड़ो एक्सीडेंटली आयुसि वैसे मां एज़ ए बैंकर हूंदो हुउसि बैंकिंग में कमु कंदो हुउसि उनखां पोइ वरी ईअं असांजा सिंधी चैनल्स आया त उन ते अची जेको आहे सो डायरेक्शन शुरू कई डायरेक्शन खां पोइ होस्टिंग प्रोग्राम रिकॉर्ड प्रोग्राम पोइ वरी लाइव प्रोग्राम जॾहिं होस्ट कया त पोइ उन खां पोइ कंटिन्यू लाइव पियो कयां माशाल्लाह उते रहंदे रहंदे ड्रामा बि कया ऐं इन हिसाब सां अहिड़ो एक्सीडेंटली बसि चैनल अची विया असांजा सिंधी त उन में पाण अची विया अच्छा शुरूआत पहिरियों प्रोजेक्ट कहिड़ो हुयो तव्हांजो यार प्रोजेक्ट जेको पहिरियों हुयो उहो स्टेज ड्रामा यार न चवां मां कि मां वॾी शरीफ़ घराणे जी माई आहियां यार छा मतिलबु ड्रेसिंग मां लॻे पियो तूं केतिरी ॾिसो न हे मां इहो त गोल्डन हाणे उधर ते जेका मिली ॾिसां पियो तुंहिंजा तमामु सभु तुंहिंजी ड्रेसिंग मां लॻे पियो तूं केतिरी शरीफ़ आहे मुंहिंजी ड्रेसिंग ते न वञो ॾिस इहा ग़लति ॻाल्हि आहे मां पाड़े में जेका मूंखे ड्रेस मिलंदी मां उहा पाए ईंदसि न पाड़े वारी छो पाड़े वारी दिलि था हुन सां मां सां लॻंदी अथसि पोइ हुनजे करे वीचारी ॾींदी हा त तूं ॻाल्हि पियो करीं कहिड़ी तोखे ॻाल्हि ई विसरी वई हा मां वेसारो माण्हू आहियां चलो सही आहे इहो मूंखे ॿुधाए खश्ती हुई नंढे हूंदे खश्ती माना हाणे चवंदो तूं अंग्रेज़ी थी ॻाल्हाई खश्ती बि कहिड़ो अंग्रेज़ी जो लफ़्ज़ आहे सिंधी में खश्ती माना शरारती हुई खश्ती इहो कॾहिं मां पहिरियों दफ़ो खश्ती किथे चयो आहे शरारती खे कंहिं चयो आहे खश्ती मां डिक्शनरी खणी अॻियो रखंदी साहिब ॿुधाया खश्ती सिंधी लफ़्ज़ आहे हिकिड़ो डिक्शनरी खणी छा खणी आयो इहो खश्ती सिंधी लफ़्ज़ आहे हा खश्ती माना शरारती वारा ॾाढो हूंदो हुउसि अच्छा हा बचपन में कहिड़े क़िस्म जी शरारत कंदे मुख़्तलिफ़ शरारतूं कंदा हुआ ज़िंदगी में माना जाम कयूं आहिनि शरारतूं हाणे काफ़ी अहिड़ियूं शरारतूं आहिनि जेके माण्हू ॿुधाए बि नथो सघे हिते पर वल्गर शरारतूं कंदे छा चओ वल्गर शरारतूं बि कंदो ऐं ॿियो बचपन में असां शरारतूं इहे स्टार्ट कयोसीं पैसनि में असां इहे ॿधे धाॻो उहो छिकींदा हुआसीं गली हूंदी उतां माण्हुनि खे कंदा तंग ॿियो हिकिड़ी वॾी शरारत मां इहा कंदो त बाबा साईं डॉक्टर हूंदो बाबा साईं डॉक्टर हूंदो त क्लिनिक असांजी हूंदी हुन में जेको लेडीज़ जो जेको कमिरो हूंदो हुयो परदो लॻंदो उतां मां सिरिंज भरे पाणी जी पोइ हीअं हणंदो हुउसि माण्हू जेको लॻंदा न हणंदो उहो मथे विया ॾिसंदा ईअं कंदा हा इन टाइप जी शरारतूं ज़बरदस्त ख़ूबसूरती जो राज़ छा थी सही ॿुधाए माना छो त मां जॾहिं हेतिरी हूंदी हुअसि बि तूं अहिड़ो हूंदे मां वॾी थियसि शादी कई मुंहिंजा ॿार वॾा थिया तॾहिं बि तूं अहिड़ो आहे छा कंदो आहे का क्रीम व्रीम हणंदो आहे छा कंदो कुझु बि न मां ख़ुशियूं विराईंदो आहियां प्यार विराईंदो आहियां मोहबतूं विराईंदो आहियां मां तॾहिं जाते वञे थो जहिड़ा करे थो मोटी अचे किथे जहिड़ो कया मां त जाते ॾिसां थी तूं इहो वठा लॻी पई बसि उन खां पोइ विसरी वेंदो आहे जहिड़ो उन खां पोइ वरी ख़ुशियूं विराईंदो आहे पहिरियों जहिड़ो करे पोइ ख़ुशियूं विराईंदो आहे मां अंदरि में न रखंदो आहियां का बि ॻाल्हि हूंदी आहे दिलि में न रखंदो आहियां साम्हूं चवंदो आहियां हीअ शइ आहे हीअ तव्हां में ग़लति आहे मूंखे नथी सुठी लॻे इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे बिल्कुलु अच्छा भला शादी वग़ैरह अल्हम्दुलिल्लाह मैरिड आहे हा घणा ॿार 3 ॿार माशाल्लाह नाला ॿुधायो वॾा थियनि त ॾिसनि त वॾा आहिनि बाबे जेको आहे मुंहिंजो ईमान साईं आहे उहो 5th में पढ़े थो पियो मुंहिंजो मेराज आहे बाबा साईं मक़बूल अहमद नालो आहे हुनजो उहो 3rd में पढ़े थो मुंहिंजी काइनात आहे उहा 1st में पढ़े पई माशाल्लाह प्यारा आहिनि ॿार अल्हम्दुलिल्लाह उन्हनि खे कीअं लॻंदो आहे तव्हांजो माना त तव्हां टीवी ते था कमु कयो या हो ॾिसंदा ई न आहिनि मुंहिंजो को शो कुझु न हुननि खे मां टीवी ते वणा ई कोन उहो कार्टून ॾिसंदा हूंदा न उहो जेके बि ॾिसनि पर टीवी ते मुंहिंजो शो अॼु ताईं चवंदा आहिनि पर कार्टून ॾिसनि था कॾहिं पर तूं वणणु खपे न कॾहिं कॾहिं इतफ़ाक़ सां ॾिसी वठंदा आहिनि त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे मुंहिंजा ॿार ॾिसनि पिया ऐं मां पोइ हुननि खे लाइव हितां माना ईअं ॾिस न ईअं चैनल मटाईंदा अचनि अड़े हीअ त बाबू आहे असल में हींअर केबल वारो दौर त वियो आहे ख़तमु थी न चैनल मटाइजे इंटरनेट जा जेके दॿा अची आहिनि उन्हनि में वरी महिनत करणी थी पए चैनल मटाइण में माना तव्हांजे घर में टीवी न आहे आहिनि 3 टीवियूं आहिनि पर बसि हुन में इंटरनेट ते हूंदा आहिनि ॿार कार्टून वग़ैरह ॾिसंदा आहिनि गेम्स खेॾंदा आहिनि स्टडी कंदा आहिनि टेलीविज़न ते टेलीविज़न ते स्टडी बि थींदी तमामु घणी
मां बि वॾा कूड़ हणंदी हुअसि अम्मी बाबे सां, त अम्बा मूंखे टीवी वठी ॾियो, मां स्टडी कंदसि। न हक़ीक़त में तव्हांखे ॿुधायां, अॼुकल्ह जी जेका ॿारनि जी जेका एजुकेशन आहे ऐं असां जेका एजुकेशन जेका हासिलु कई थी, ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। अॼुकल्ह ऑक्सफोर्ड एजुकेशन पई असांजे ॿारनि खे पढ़ाई वञे, ऐं असांजे ही फ्यूचर जा सरमाया आहिनि ऐं असांजे फ्यूचर जा हीरोज़ आहिनि इहे ॿार, जेके अॼु जी जेका हीअ एजुकेशन कनि पिया। असांखे अहिड़ी एजुकेशन मिले त असां हिते हुजूं, असां अलाए किथे हुजूं। बिल्कुलु, एजुकेशन में त ॾाढी फ़र्क़ु आहे। हा, अच्छा, तव्हां रिकॉर्डिड प्रोग्राम बि कया आहिनि, लाइव बि कया आहिनि, ॿिन्हिनि में छा महसूसु थींदो आहे? फ़र्क़ु कहिड़ो आहे या मज़ो कहिड़े में वधीक आहे? लाइव में। अच्छा, हा, लाइव जो त मज़ो ई पंहिंजो आहे, लाइव खां पोइ रिकॉर्डिड कोन थींदा आहिनि। अॼु मां हिकिड़ो पंहिंजो पाण खे कीअं फील कयां, अॼु मां रिकॉर्डिड प्रोग्राम में वेठो आहियां। न पर अगरि रिकॉर्डिड हुजे हा या लाइव बि हुजे त ईअं ई पाण कचहरी कयूं। हा, पर लाइव में इहो हूंदो आहे त बसि केॾी महिल बि माना हिकिड़ी पंच लाइन असांजे नाज़रीन ॾिसण प्यार अची वेंदी आहे, त उहो उन वक़्तु ई माना हींअर ख़बर पए पई त जेकॾहिं मां कुझु ॻाल्हायां थो, अहिड़ो कुझु एडिट बि थी सघे थो, पर उन टाइप जेको लाइव प्रोग्राम हूंदो उन में उहा शइ एडिट कोन थींदी आहे। इहो ॻाल्हि, इहा त बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। अच्छा, भला हींअर असां ॿियनि जे वस आहियूं, असां पंहिंजे वस न आहियूं। हा, न पर इहो सुठी ॻाल्हि बि आहे न, अगरि का अहिड़ी शइ थी वञे त माण्हू पाण में थींदी। हाणे ज़िमेदार माण्हू आहियूं, तव्हां बि जेकॾहिं का ॻाल्हि कंदो त ज़िमेदारी आहे तव्हांजी। असांखे असांजा जेको वरी प्रिव्यू डिपार्टमेंट हूंदो आहे या स्क्रिप्ट डिपार्टमेंट हूंदो आहे, उनजी वरी पंहिंजी थिंकिंग हूंदी आहे, पंहिंजी सोच, न यार हीअ ग़लति ॻाल्हायो आहे, हीअ कटे छॾियोसि। लाइव जो इहो आहे, आज जेको वियो सो वियो, असांजे नाज़रीन खे पंच लॻी वियो। बिल्कुलु। गाना ॿुधंदो आहे? घटि। तूं पाण बि माशाल्लाह तमामु घणनि गाननि में मॉडलिंग कई आहे। हा, घटि ॿुधंदो आहियां, बसि गाॾी में कंदो आहियां, ड्राइव हूंदी आहे त उन वक़्तु। कहिड़े क़िस्म जा गाना ॿुधंदो आहे? मां रोमेंटिक क़िस्म जा सॉन्ग्स ॿुधंदो आहियां। हली छोकिरा, तुंहिंजी रोमेंटिक ॿुधणु, रोमेंटिक त तोखे मां कयां थी अॻिते हली करे, तूं बीह। त नाज़रीन, तव्हां जेको आहे सो हिकिड़ो गानो ॿुधी वठो। रोमेंटिक छोकिरो आहे असां सां गॾु वेठो, रोमेंटिक कीअं चॉकलेट हीरो थो लॻे मूंखे माशाल्लाह। गानो मुंहिंजो ई हलायो छा? हा, तुंहिंजो ई हलाईंदासीं। तुंहिंजो ई हलाईंदासीं, तुंहिंजो गानो हलाए, चैनल बि बंदि कंदासीं। छो जो न माशाल्लाह ॾाढो सुठो आहे। मां तुंहिंजी वॾी फैन आहियां, सची ॿुधायां न। अलाह करे थिए तूं फैन, अलाह करे तूं थिए फैन। ॿुधो था तव्हां गानो ॿुधो, मां राजा सां कचहरी करे थी। मुंहिंजे अंदरि शक्ति कपूर अची वियो तोखे ॾिसी। अच्छा, मुंहिंजे अंदरो ख़बर थी हो जेका का वेम्पायर कमोलिका अची वई। हलो हलो। वेलकम बैक नाज़रीन। त उमेद थी कयां त तव्हांखे गानो पसंदि आयो हूंदो। मूंसां गॾु आहे तमामु असांजो टैलेंटेड ख़ूबसूरत मॉडल बि आहे, डायरेक्शन बि हुन कई आहे ऐं एक्टिंग बि कई आहे। माना मुंहिंजे ख़्याल में सिंगिंग बि कंदो आहे। मां त ॾिठो आहे होजमालो में शेरो शाइरी बि ॾाढो सुठो माना हिन जो आहे कलेक्शन जेका हिनखे यादि हूंदो आहे। अहिड़ा शेर जो मां कॾहिं मूंखे हिन पहिरियों दफ़ो जॾहिं प्रपोज़ पए कयो त उन महिल शेर ॿुधाए करे कयो, न त मां हिन सां ठाहां ई कोन। त ॾाढो सुठो शेर बि पढ़ंदो आहे, अहिड़ा शेर पढ़ंदो आहे जो लॻंदो आहे त पंच लाइन वारा शेर। कमज़ोर थी वई आहे छो? बसि अॼुकल्ह मानी नथी मिले। ॿुधाए भाई, पाड़े वारा बि हाणे नथा मोकिले, वाटल हाजी भाॼी छा कयां। अच्छा, मूंखे इहो ॿुधाए त तुंहिंजे मोबाइल में 3 कहिड़ा फेमस माण्हुनि जा नंबर आहिनि जेके मोस्ट फेमस हुजनि? हाणे हूअं त खणी खोड़ हूंदा, छो त मीडिया में कम पियो करे माशाल्लाह एतिरनि सालनि। मोस्ट फेमस मुंहिंजे टॉप ते जेके नंबर्स आहिनि, उन में टॉप में मुंहिंजो चाचा आहे, जेको उनजो नंबर आहे, छो त उन सां मां कम बि गॾु कंदो आहियां, बॉस बि आहे मुंहिंजो। टॉप ते उनजो नंबर हूंदो आहे। नालो खणणु पसंदि कंदा तव्हां? ॿिए नंबर ते मुंहिंजी गर्लफ्रेंड जो नंबर हूंदो आहे। उहा बि फेमस आहे? उहा फेमस न आहे। अच्छा, मां ॻाल्हि थी कयां फेमस जी। फेमस माण्हू इम्पोर्टेंट न, इम्पोर्टेंट त माशाल्लाह सां तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अम्मी अबू खां वधीक त माण्हू जी ज़िंदगी में कोई इम्पोर्टेंट हूंदो कोन्हे। मतिलबु तव्हां टॉप ते था चओ या कीअं था चओ? माना जेके माण्हू ऑलरेडी फेमस आहिनि, सेलिब्रिटीज़ टाइप, माना न। हा, उन में छा उहे 3 नाला जेके तव्हांजी हुन में आहिनि, कॉन्टेक्ट लिस्ट में आहिनि। डिस्कशन जंहिंसां घणी थींदी आहे मुंहिंजी? डिस्कशन न, जंहिंजा नंबर तव्हां वटि आहिनि। ईअं तव्हां वटि एकता कपूर जो नंबर थी सघे थो, आमिर खान जो नंबर थी सघे थो। तव्हां माशाल्लाह मूं वटि मुस्तफ़ा कुरैशी साहब जो बि नंबर आहे। हिकिड़ो इहो थी वियो। हुमा मीर असांजे पाकिस्तान जो तमामु वॾो नालो, हुनजो बि नंबर आहे। ऐं ओवरऑल मुंहिंजे ख़्याल सां सभिनी जो उर्दू मीडिया सां काफ़ी मुंहिंजा दोस्त आहिनि जिन सां मुंहिंजो तालुक़ु आहे, जंहिंमें असांजो हुमायूं अशरफ आहे, हुन सां मुंहिंजी तमामु सुठी आहे। हुन सां गॾु हाणे मां मूवी बि कई आहे, जैपनीज़ कनेक्शन। हुमायूं अशरफ। अच्छा, हा, सही सही। त उन्हनि सां मां मूवी बि हाणे कई आहे, जेका इनशाला वॾे परदे ते किरोना जे करे कोन रुकिजी पई, हाणे ख़तमु थी सिनेमा खुलंदियूं त उहा तव्हां स्क्रीन ते बि ॾिसंदा। माशाल्लाह, त तव्हांखे बेस्ट ऑफ लक था चऊं तव्हांजी मूवी जे लाइ। थैंक यू। अच्छा, राजा जे
वॉलेट में छा हूंदो आहे, जेको असांजो बटू हूंदो आहे उन में छा हूंदो आहे राजा जे? सभिनी जे बटूं में पैसा हूंदा आहिनि। पैसा हूंदा आहिनि, उन खां अलावा कार्ड हूंदा कार्ड आहिनि, हूंदा माण्हुनि खे कंहिं वटि सिम पई हूंदी आहे, कंहिं वटि पंहिंजा फोटू हूंदा आहिनि। असां सिर्फ़ु ॼाणणु चाहियूं था त माना तव्हांजे में छा हूंदा आहिनि? पेन किलर हूंदी आहे मुंहिंजे पर्स में, ज़रूरु हूंदी आहे। छो त अच्छा। मूंखे केॾी महिल किथे बि मथे में सूरु पए, ॾाठ में सूरु पए, किथे बि मां उहा पेन किलर खईंदो आहियां। ओके। ऐं उन सां गॾु कार्ड हूंदा आहिनि, क्रेडिट कार्ड ऐं ऑफिस कार्ड हूंदो आहे, आर डी कार्ड हूंदो आहे ऐं पैसा हूंदा आहिनि बस। हा। अच्छा, पैसा घणा रखंदा आहियो या उन में कार्ड्स में वधीक रखंदा आहियो? कुझु 10K अबो हूंदा आहिनि। 10K खां घटि पोइ दिलि मज़ो न ईंदो आहे घुमण फिरण में। 10,000 घटि में घटि हूंदा आहिनि, चवंदा आहियां 10,000 हुजनि खपनि पर्स में। सही, ज़बरदस्त। मोहबत छा आहे राजा जी नज़र में? आदत आहे। मोहबत आदत आहे? यस। ज़रूरत न आहे? ज़रूरत न आहे, आदत आहे। असांखे मोहबत मोबाइल आहे, हिनजी आदत आहे, हिन सां मोहबत आहे, हिन खां असां नथा रही सघूं। ईअं ई मोहबत प्यारु जेको आहे उहो असांखे तॾहिं ख़बर पई अथव जॾहिं डाइजेस्ट आया ऐं जॾहिं फिल्मूं ॾिठियूं हुई शाहरुख़ ख़ान जूं, कुझु कुझु होता है, पोइ यार इहो त वाह वाह, इहो मां बि शाहरुख़ ख़ान आहियां, सलमान खान आहियां, पोइ मोहबत जी ख़बर पई। अगरि हिकिड़ो माण्हू फिल्मूं नथो ॾिसे ऐं इहो सभु कुझु नथो करे, उनजे लाइ कोई मोहबत मोहबत न आहे कुझु बि, आदत आहे मोहबत। आदत जेकॾहिं तव्हांखे कंहिंजी पइजी थी वञे त उहा तव्हांजे लाइ मोहबत बि आहे, उहा तव्हांजे लाइ मौत बि आहे, उहा तव्हांजे लाइ तकलीफ़ ज़दा बि आहे, उहा तव्हांजे लाइ तमामु वॾी ख़ुशी बि आहे। ऐं जॾहिं उहा आदत ख़तमु थी वञे, ॿिए कंहिंजी आदत पइजी वञे, पर वरी उनखे ई असां मोहबत जो नालो ॾींदा आहियूं। वाह। अच्छा, राजा जॾहिं हिकिड़ी छोकिरी खे ॾिसंदो आहे त पहिरियां हुन में छा ॾिसंदो आहे? त यार माना तव्हांजी रिक्वायरमेंट छा आहे कंहिंखे ख़ूबसूरत चवण जी या कंहिंखे लाइक करण जी? ॾिसो, ख़ूबसूरती जेका आहे उहा अचानक दिलि ते लॻंदी आहे, माना अचानक दिलकश अंदाज़ साम्हूं अची वेंदो आहे। ॾिसंदा आहियूं असां फेसबुक वग़ैरह हेॾा होॾा त पोइ दिलि चवंदी आहे वाह माशाल्लाह ज़बरदस्त। बाक़ी ख़ूबसूरती अॼुकल्ह त माना अगरि उहा फीचर्स भला न हुजनि, सिर्फ़ु अदाऊं हुजनि, भला हीअं हीअं कंदी वठे, दिलि जी ॻाल्हि हूंदी आहे। ईअं कंदी रहंदी त हाणे तव्हां काफ़ी अहिड़ियूं छोकिरियूं आहिनि जेके तव्हां ॾिसंदो तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत आहिनि ऐं उन्हनि खे ॾिसी दिलि चवंदी आहे वाह वाह यार कमाल आहे, पर जॾहिं उहे ॻाल्हाईंदियूं आहिनि त पोइ दिलि चवंदी आहे हाणे हले वापसि। माना ख़ूबसूरत छोकिरी मां फरज़ाना थी ॻाल्हायां, माना ईअं ॻाल्हाए ज़ाहिर ॻाल्हि दिलि। अच्छा, ज़बरदस्त। हिकिड़ी छोकिरी हुई। हा हा राजा, प्लीज़ प्लीज़ तव्हां ॻाल्हायो, आवाज़ अचे पियो तव्हांखे? हा बिल्कुलु अचे पियो। त उनजी मूंसां दोस्ती थी, मां दोस्ती में मैसेजिस वग़ैरह हुई मुतासिर हुई, ॾाढो माना ज़बरदस्त, माना कुझु ॾींहं मैसेजिस ते मूंसां ॻाल्हायो, 10-12 ॾींहं। अचो यार वाह वाह, आदत पइजी हुनजी मैसेजनि जी हेॾा होॾा। पर जॾहिं हुन मूंसां ॻाल्हायो हलो हा ॾे अलावा हलो, मां त ॾाढो तोखे लाइक पासा तूं कंदी आहियां। अड़े मां चयो केरु थी ॻाल्हाए, इहा मज़े जी ॻाल्हि ॿुधाए, इहो ब्लॉक करे छॾियो। इहो मुंहिंजो राग नंबर हुई, मां पई ॻाल्हायां आवाज़ बटाए करे। न ईअं थी नथो सघे। अच्छा, रॉन्ग ऐं फेक माण्हुनि खे मां जल्दी सुञाणे वेंदो आहियां। छो तूं पाण फेक थी न मां न आहियां। मूंखे तॻी कदे यादि थी कूड़ी सिम हिकिड़ी वठी ऐं मूंखे कालू कदे टरड़ी नथी टरड़ी, पर मूं वटि बि ट्रू कलर थी, ट्रू कलर में अची वियो राजा मेमण, मां चयो हल बिलाक थी कयासीं, इहो वरी बासा कीअं थो टरड़ी थी थिए इहा। वाह, टरड़ी त मां आहियां न, मुंहिंजी डिग्री थियल तो ख़बर न आहे छा? हा, टरड़ियुनि जी चेयरमैन आहे तूं। 4 साल जी डिग्री कई आहे बाक़ाइदा, सुठी ॻाल्हि आहे। पहिरियों मां ॾाढी शरीफ़ हूंदी हुअसि, पोइ मां चयो मूंखे ज़िंदगी में मज़ो नथो अचे, माण्हुनि खां पुछा कराया, हिकिड़े बुज़ुर्ग वटि वियसि, उन मूंखे चयो त अदी तूं जेको आहे हर शइ सही आहे, तोखे ख़ुशियूं बि आहिनि, सभु कुझु हथ ॾिठई मुंहिंजो, मूंखे चवणु लॻो तो में टरड़ाइप जी कमी आहे। पोइ राजा तूं एक्स बॉयफ्रेंड हुआ त इहो मां वई त मां इन बुज़ुर्ग ॾे इहो मां जेको आहे पोइ इहो टरड़ाइप जी डिग्री करे आई अथमि। 4 साल लॻा मुंहिंजी जवानी हली वई, पर टरड़ाइप जी डिग्री करे पोइ तो निकितसि, अॼु तुंहिंजे साम्हूं आहियां। ज़बरदस्त, माशाल्लाह। माण्हू मूंखे टरड़ाइप जा एवार्ड ॾींदा आहिनि, मां जिथे वेंदी आहियां हुते मूंखे ताज पाराईंदा आहिनि टरड़ाइप जा। सुठी त इन जे करे मुंहिंजी टरड़ाइप थी न वञे, मूंखे पंहिंजी टरड़ाइप ते प्राउड आहे, मां महिनत सां हासिल कई आहे। चलो गुड है। तोखे कहिड़ी ख़बर अथई इहा स्ट्रगल कीअं थींदी आहे? हा बसि सम्झी वियुसि मां। तूं त माना सम्झे थो पियो कम खे। अच्छा, मूंखे इहो ॿुधाए त कॾहिं प्यारु कयो आहे तूं? प्यार ॿुधायमि न, हर बार थियो आहे, जॾहिं जॾहिं जंहिंजी आदत पई आहे हुन सां प्यार थियो आहे। तूं प्यार न कयो आहे, तूं माना कारोबार कयो आहे। बार बार कारोबार थींदा आहिनि। बार मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जंहिं माण्हूअ जी आदत थींदी आहे न असांखे ज़िंदगीअ में, उनखे असां प्यार जो नालो ॾेई सघूं था। मां उनखे इहो प्यार ॾिनो, मूंखे आदत थी आहे, आदत तमामु। तोखे 2 ॾींहंनि जी आदत थींदी आहे? 2 ॾींहंनि जी। हाणे तूं कॾहिं ॾिठो आहे त मां 2 ॾींहंनि जो प्यार कयो आहे कंहिंसां? मां सां त तूं 2 ॾींहंनि जो कयो, मां त उहो ई चवंदसि न, मूंखे कहिड़ी ख़बर ॿियनि जी। तोसां ईअं हवेली पिया हो कभी तो ॿुधायां त घणनि ॾींहंनि जो प्यार हूंदो आहे।
हवेली ॾिठल आहे भाॼी ॿिनी ख़बर वारी हवेली नाना ठाकुर कहिड़ी मूवी मामा ठाकुर हवेली पिया ॼणा हा न उहो त ठहे पियो हुनजो न हवेली हुई उन वटि आहे न मुंहिंजी हवेली ॿिनी ख़बर वारी आहे हवेली जेका हेठियो पोर्शन किराए ते ॾिनल इहा हवेली थोरी चए दिलि वॾो हुजणु खपे 2 कमरा या 3 कमरा या कमरो कुझु इहा ॻाल्हि सही आहे मूंखे हिन में कोई एतिराज़ न आहे पर हुनखे हवेली जो नालो ॾेई हवेली जी बेइज़ती न कर तूं मुंहिंजी हवेली ॾिठी न आहे मां पोइ तूं मूंखे ग़लति हवेली ॾेखारी हूंदी तूं मुंहिंजी हवेली ॾिठी न आहे इहो बि थी सघे थो अच्छा हे मां अमीर केॾी महिल वठी ईंदो मुंहिंजी हवेली ते अमीर अमीर खे मां चवां थी अबा इहो मूंखे वठी हल जाए हा त मां हिन जी हवेली ॾिसी जा फोटू जेके फेसबुक ते तोखे वायरल थी कया हुआ ठीकु आहे अच्छा हे जेके गाना आहिनि राजा मज़ो अचे पियो बोर त नथो न ज़बरदस्त यार ज़बरदस्त अच्छा ॾाढो मुंहिंजो प्यारो भाणे जो बि आहे पर एक्स बॉयफ्रेंड हिन करे थी चवांसि जो असांजी माना मज़ाक में शादी थी वई ऐं मज़ाक में वरी असांजो अलहदगी बि मैना ऐं तोते जी जोड़ी हा बिल्कुलु हा अच्छा हे गाना आहिनि जेके तोखे डेडिकेट करणा आहिनि माण्हुनि खे पर कोशिशि कजांइ त उन्हनि माण्हुनि खे कर जेके असां सुञाणींदा हुजूं छो जो हाणे फलाणी मुंहिंजी जेका हुई महबूबा उनखे असां त नथा सुञाणूं न असांखे ख़बर तूं कंहिंखे थो करे चए न टरड़ी नथी ॻाल्हि कर टरड़ी नथी थिया फेमस माण्हुनि खे करणा आहिनि सम्झे ओके हुन सां ॿीहर वफ़ा करे ॾिस बि कंहिंखे डेडिकेट कंदे कंहिंखे कयूं दुआ में मेमण खे ॿीहर वफ़ा करे ॾिसंदे इन लाइक़ु आहे उहा ॿीहर वफ़ा करे वरी चांस ॾियणु खपे माण्हू खे अच्छा हा दुआ खटे वई अॼु तूं सूंह जी राणी तूं इकरा कुरैशी ओहो इकरा मोहब्बत हीअं कबी आहे मोहब्बत कीअं कबी आहे यार जेका गाने में आहे गाने में जेका उनखे करे उनखे ओके गाने में केरु आहे मां न ॾिठो आहे गानो पोइ न ॾिठो अथई त मूंखे इहा ई आहे जेका सम्झी पई अच्छा मां जेका सम्झा पई जेका ऑडियंस सम्झे पई इहा ॻाल्हि हा इहा ई ओके हिकिड़ो तुंहिंजो ई सिरो आहे गलो ॾिसो था मुंहिंजो हिकिड़ो तुंहिंजो ई सिरो आहे जेको पंध पियो थो कराए न त तुंहिंजे शहर सुहिणा रखियो भला ॿियो छा आहे कंहिंखे डेडिकेट कंदे छा मां पंधु त कंदो ई न आहियां काॾे वेंदो ई न आहियां कंहिंखे पंधु कराए न माना काॾे वेंदो ई न आहे ही कहिड़ो माना कंहिंखे मां वठी आई आहे जेको पंधु ई नथो करे अञा तूं बाबड़ा थो पाए छा थो करे तूं उहो साइकिल न हूंदी नंढड़े ॿार वारी जेके बीहारे उन सां गॾु घुमाईंदा आहिनि उहा तोखे डेडिकेट थो कयां हा ईअं ॻाल्हि कर आयो त न आहे मुंहिंजे लाड़काणे तूं हाणे पंहिंजो पाण खे फेमस थो सम्झी न मां त नथी सम्झां मां फेमस मां कॾहिं चयो मां फेमस आहियां तो जो चए फेमस माण्हू फेमस न पर साम्हूं वेठी आहे न माण्हू सुञाणनि त साम्हूं आई हादसो आहे हा बिल्कुलु अच्छा हे माण्हू जेके आहिनि इन जा नाला खणंदमि मां ऐं इन्हनि खे तूं मिनिस्ट्री ॾींदे अॼु तूं वज़ीर आज़म आहे असांजो बोरान ॾिसो था असांजो वज़ीर आज़म अहिड़ो जेको वेठो आहे असां सां गॾु घबरा न ॾेई पर मां थोरो घबराए वई आहियां इनजे करे थोरो ब्रेक वठंदसि ब्रेक खां पोइ वरी हिनखे कंटिन्यू कंदासीं ठीकु सही आहे मुंहिंजा सोना मुंहिंजा राणा ओके मुंहिंजी राणी ओके नाज़रीन तव्हां काॾे न वञिजो राजा मेमण सां गॾु आहे ऐं हिन ब्रेक खां पोइ मोटी था अचूं वरी हिन सां ॿीहर इहा ई कचहरी कंदासीं वेलकम बैक नाज़रीन ब्रेक में वञण खां पहिरियां हिकिड़ो सुवाल कयो त असां जेके हे माण्हुनि जा नाला थी खणा इन्हनि खे तूं मिनिस्ट्री ॾींदे पंहिंजे हिसाब सां अच्छा ज़रूरी न आहे मिनिस्ट्रियूं जेके रियल में आहिनि उहे ई हुजनि जीअं मिनिस्ट्री ऑफ गिला न आहे ठीकु आहे पर तूं उहा ॾेई सघे थो मिनिस्ट्री ऑफ बोरची मिनिस्ट्री ऑफ कुझु बि माना ठीकु आहे मज़हर सिठार मिनिस्ट्री ऑफ इंग्लिश त लिखी Ministry of English. Hello, bro. How are you? Mazhar, bro. How are you? Yeah. Okay. Yo Honey Singh. Honey Singh. Kashif Aghan. Ministry of Music. Ministry of Music. Najaf Ali. Ministry of Data ॼण Datai. Najaf Data ॾींदो आहे? हा मूंखे त ॾींदो आहे. अच्छा. ऐं उन खां अलावा दुआ मेमण. इनखे छा ॾियूंसि? Ministry of Beofai? न छा यार ॾियूंसि मिनिस्ट्री ऑफ
छॾे नथो ॾियणु चाहे नथा- ख़ैर आहे छॾे- कैबिनेट में हूंदी छॾे ॾे। बाक़ी का मिनिस्ट्री न हा हूंदसि नथा ॾियूंसि हल इहो बि सही आहे पर ज़रूरी आहे हर कंहिंखे हा मिनिस्ट्री न, जा न, न, नथा- असां को ठीको कयो आहे साइड ते विया हा अच्छा अज़रा ख़ान मिनिस्ट्री ऑफ मथे जो सूर मिनिस्ट्री ऑफ मथे जो सूर ज़बरदस्त ओके अनीता मोहरम इनखे ॾियूं था छा ॾियूंसि छॾे ॾे साइड ते वियासीं इनखे इलेक्शन में टिकट ई ॾियणी आहे टिकट अथसि त मिनिस्ट्री टिकट अथसि, अच्छा चलो इहो बि सही आहे माना तूं ॿुधायो त स्किन केयर ते कुझु बि नथो करे तूं मां इहो सुवाल पुछंदी आहियां हिन जे करे जो मां 2-3 टिप्स मूंखे मिली यार स्किन केयर मां या आहे जो 3 महीना जिम कंदो आहियां पोइ वरी 3-4 महीना ईअं छॾे ईंदो आहियां पाण खे इहा ई आहे मुंहिंजी स्किन केयर अच्छा हा पोइ 3-4 महीने में वरी ख़राबु थी वेंदो वरी तोखे डेट पेंट जी ज़रूरत पवंदी न डेंट पेंट जी ज़रूरत कान पवंदी आहे बसि कोशिशि कंदो आहियां उस वग़ैरह में न वञा अच्छा शूट ते अगरि तव्हांखे असां घुरायूं था कंहिं ते त तव्हां कहिड़ियूं शयूं खणी वेंदव माना त यार हे मुंहिंजे ख़ासि शयूं ड्रेसिंग हूंदी आहे बसि ड्रेसिंग बसि ॿियो को चार्जर इहे हुजे न घणा माण्हू इलाही ऑब्सेव हूंदा आहिनि त मां सभु कुझु खणी वञा गाॾी में हूंदा आहिनि हर शइ अच्छा ओके कहिड़ी शइ जी डिमांड कंदा डायरेक्टर खां अदा हाणे मां हलां थो शूट ते त हीअ जेका शइ आहे ज़रूरु हुजणु शूट जे ड्रामनि जी शूट में मां अक्सर करे टाइम ते कॾहिं कोन पहुतो आहियां सुबुह जो 8 बजे जो ऐं टाइम तव्हांखे फ़ख़ुरु आहे हिन ॻाल्हि ते ॿुधो न मुंहिंजी ॻाल्हि आहे छो त 8 बजे जो टाइम हूंदो आहे त ऐं मां पहुचंदो हुते 12-1 बजे आहियां ऐं पोइ ख़बर आहे शूट जी त मां छो त मां पाण डायरेक्टर रहियो आहियां त जेकॾहिं मुंहिंजे 3 कलाक देरि सां वञण सां हुनजो कमु कोन रुकबो इन करे मां थोरो लेट थींदो आहियां सुकून सां वेंदो आहियां पंहिंजे मज़े सां इहो बि सही आहे अच्छा हिन डिज़ाइन जे बारे में तव्हांजी छा राय आहे उहा तव्हां असांखे हिकिड़े वर्ड में ॿुधाए सघो था हिकिड़े जुमिले में ॿुधाए सघो था अदाकारी टाइमिंग थी घुरे हा ओके ॻाइणु सिंगिंग बसि को म्यूज़िशियन हुजे सुठो जेको तव्हांखे सिंगिंग कराए अॼुकल्ह ॾिसो पिया पैसो ज़रूरी आहे पैसो ज़रूरी आहे पैसो मजबूरी आहे ख़ुशी पंहिंजे अंदरि ॻोल्हियो तव्हांखे मिली वेंदी ॿियनि में न ॻोल्हियो अगरि राजा होस्ट एक्टर मॉडल डायरेक्टर न हुजे त छा हुजे क्रिकेटर जी क्रिकेट खेॾंदा आहियो ॾाढी अच्छा ज़बरदस्त छो भला पोइ न वियो आहे हिन में मतिलबु बसि हाणे तव्हां चयो मां हिन पासे अची वियुमि त हाणे न वियुमि त न वियुमि उमिरि खाई वियासीं कहिड़ो कमु ॾुखियो लॻंदो आहे एक्टिंग होस्टिंग या डायरेक्शन सभिनी छो त तव्हां इलाही कमु कयो पिया न ॾिसो मां हिन वक़्त ताईं पंहिंजो पाण खे अञा ताईं होस्ट कोन थो सम्झां पंहिंजो पाण खे अदाकार कोन थो सम्झां डायरेक्टर कोन थो सम्झां अञा मां सिखां पियो काफ़ी शयूं सिखण लाइ मिलंदियूं आहिनि जॾहिं को नयो कमु करणु वेंदो आहियां त हुन में काफ़ी नयूं शयूं मूंखे सिखण लाइ मिलंदियूं आहिनि त हाणे मां हिन में नयूं शयूं हाणे मां हिकिड़ो गानो ठाहिण वारो आहियां त उन में जेको मूं सोचियो आहे जेका मुंहिंजी डिस्कस थी आहे असांजे DOP सां अमीर सां बि त इनशाला तव्हां सां बि डिस्कशन थिए पई ब्रेक में त हीउ कुझु गानो कुझु नए स्टाइल में ईंदो मज़ेदार हूंदो जेतिरो हेतिरा साल मूं कमु कयो आहे अहिड़ो गानो मूं न कयो हूंदो जेको हिन दफ़े मां कयां पियो अच्छा ज़बरदस्त कहिड़ो तव्हांजो पहिरियों माना कमु हुयो ॾिसो असां मीडिया में वरी हिकिड़ी शइ हूंदी आहे त असां कमु त कंदा रहंदा आहियूं इलाही सालनि खां पर हिकिड़ो कमु हूंदो आहे जेको मथे वेंदो आहे जेको सुञाण थींदो आहे राजा मेमण जो कहिड़ो कमु मतिलबु सुञाण थियो कोई शो हुयो कोई ड्रामो हुयो राजा मेमण FM जो जॾहिं RJ हुयो तॾहिं मां RJ जे हिसाब सां ॾाढो घणो सुञातो हुयुसि अच्छा हा ऐं हुन खां पोइ वरी मां जॾहिं कंटिन्यू बसि लाइव शो जॾहिं शुरू कया त होस्ट तमामु घणा माना हींअर गुज़िरियल 8 सालनि खां वठी मां हीअ जेका मेन असांजी थींदी आहे जेको असांजो सकाफ़त जो ॾिहाड़ो अचे पियो इन जी होस्टिंग मां कंदो पियो अचां हा चाहे उहो हैदराबाद जो स्टेज हुजे चाहे उहो कराची जो स्टेज हुजे मूंखे ॾाढी ज़बरदस्त आहे मुख़्तलिफ़ म्यूज़िकल इवेंट्स तमामु घणा मूं कया आहिनि जेके मां होस्ट कया आहिनि जंहिंसां मूंखे सुञाणप मिली आहे ज़बरदस्त अच्छा हीअ नंढिड़ो मूं सेगमेंट रखियो आहे त माज़रत सां सवाल ठीकु आहे छो जो माज़रत हिन करे त पहिरियों ई तव्हांखे माज़रत था कयूं इट्स ओके कहिड़े अदाकार या होस्ट खे ॾिसी करे लॻंदो आहे त असांजो कमु जेको आहे उहो मिले जुले थो काफ़ी माना असां हिक ॿिए जहिड़ा आहियूं माना कमु करण में ॾिसो हर कोई डिफरेंट कमु थो करे पर हिन अदाकार सां या होस्ट सां असांजो कमु मिले थो
कंहिंसां बि नथो मिले माना तव्हां डिफरेंट आहियो मां डिफरेंट आहियां ओके इहा बि सुठी मां ॻाल्हि आहे लाइवली आहियां मां लाइवली कंदो आहियां मां हिकिड़ी होस्टिंग खे मां एक्ट कोन करे पेश कंदो आहियां माण्हुनि जे अॻियां माण्हू एक्ट कंदा आहिनि ही माना अलाए कहिड़े क़िस्म सां ईंदा हा रियल में ॻाल्हाईंदो ॿिया हूंदा पर मां लाइवली हूंदो आहियां मां चांहि बि उते पीअंदो आहियां केक बि ॿोड़े उते खाईंदो आहियां मां पंहिंजी टीम सां बि उते पियो ॻाल्हाईंदो आहियां तरीक़े सां बसि अच्छा ज़बरदस्त कहिड़े सितारे खे मीडिया में न हुजणु खपे सभई पंहिंजो रोज़गार कनि पिया छो न हुजणु खपे न ॾिसो रोज़गार करनि था पर हिकिड़ो हूंदो आहे न टीवी जी रिक्वायरमेंट हूंदी आहे हाणे मूंखे कुझु मिसाल नथो अचे मां तॾहिं बि टीवी ते ई कमु कयां ज़रूरी थोरी आहे मां ॿिए कंहिं सेक्टर में वञी कमु कयां टीवी जेका आहे उहा कंहिंखे एक्सेप्ट कंदी आहे पर अॼु जेको सोशल मीडिया जो जेको दौरु आहे इन में टीवी खे ज़रूरत आहे इन्हनि शयुनि जी ठीकु आहे सोशल मीडिया जे करे न त असां जहिड़े दौर में आयासीं टीवी ते त उन दौर में ईअं कमु कोन मिलंदो जीअं अॼुकल्ह हर माण्हू अचे पियो हर माण्हू अची प्रोग्राम बि करे पियो ओवरऑल सभिनी खे माना हिकिड़ो पंहिंजे फन सां पंहिंजो पाण खे मञराए बि पियो त जॾहिं असां हुयासीं त उन वक़्तु प्रॉपर ऑडिशन थींदा हुया ऐं प्रॉपर मूंखे यादि आहे अॼु बि ऐं मां चवंदुसि मुंहिंजो तमामु ज़बरदस्त दोस्त आहे असलम भुट्टो साहिबु मूंखे उन स्टूडियो मां कढे छॾियो चई हीअ होस्ट आहे यार हीअ केरु आहे हिन कढो ॿाहिरि हीअ होस्ट न आहे पर अॼु वरी मां वेठो आहियां उन जॻह ते टीवी अॼुकल्ह अॼु जी जेका टीवी आहे ऐं जेका अॼु खां 15 साल पुराणी टीवी उन में फ़र्क़ु आहे तमामु घणो माना तव्हां नथा हिकिड़ो नालो त ॿुधायो न जेको माना तव्हांखे लॻंदो हुजे यार हिनखे नथो अचे कमु पर तॾहिं बि भले सोशल मीडिया ते ई आयो आहे या कुझु बि आहे पर हिनखे न हुजणु खपे छो त हिनखे टीवी जी ख़बर ई न आहे दिलि आज़ारी थी पवंदी कंहिंजी छॾे ॾियो नथो ॾेई सघां ख़बर पवे माण्हू पाण खे इम्प्रूव करे सघे थो न दिलि आज़ारी इम्प्रूव कोन कंदो उहो दिलि ते खणी वठंदो ख़ैर आहे दिलि ते खणे तव्हांखे परवाह आहे छा परवाह कान्हे का पर छॾे ॾियोसि ओके हा कहिड़े सितारे सां मुस्तक़बिल में कमु करणु न चाहींदा हा ॾिसो ठीकु आहे भला करे थो पंहिंजी रोज़ी आहे मां नथो चवां पर कमु न कंदुमि यार हिन सां हिनखे कमु अचे कोन थो हिन सां कमु छो कयां मां कहिड़ा सवाल थी करे यार ही सवाल त मां चयो माज़रत सां माज़रत में पहिरियों करे चुकी आहे हाणे तूं ॾेई चयो कहिड़ा सवाल थी करे माज़रत ॿाहूं बि ॿधा चए त एक्टिंग ते छॾे वियो आहियां भले होस्टिंग में ई थी हा सघे होस्टिंग में बि बसि महिमान करे करे उहो घुराईंदो आहियां त ईंदो हाणे छा चवां कंहिंजे नाले चवां तूं नालो खण मां वेठी आहियां तुंहिंजो को नालो वठे त मां ईअं मेह जेठो ॾींदी मासी मोरा सां मासी मोरा सां कमु न करणु हा। चाहींदी इहो मासी मोरा जे शो में वेही जवाबु थो ॾे मासी मोरा सां कमु नथो करणु चाहे हलियो बि सही आहे तीर हेॾे करे छॾियो होॾे वञे हा त थोरो ॾुखियो लॻे हा मथां कंहिंखे इहो बि सही आहे अच्छा हिननि अदाकारनि जे लाइ हिकिड़ो जुमिलो चओ अक्सा किंजर लीला जमाली स्टनिंग स्टनिंग हा दिलकश फेसबुक ते कमेंट थो ॾे छा दिलकश अच्छा नाइस पिक डियर नाइस पिक डियर नाइस पिक डियर बेस्ट ऑफ लक ज़ोएब चांडियो छा हिनखे चऊं कुझु बि चओ हिनखे चऊं था खफ्ती खफ्ती आहे खफ्ती अच्छा ऐं उन खां अलावा असां वटि आहे मज़र सेठा तव्हांजो शायदि घणो माना मूं वटि नाला सॼाई था अचनि छो जो तव्हांजो घणो दोस्त आहे मूंखे ख़्यालु लॻे थो छा चऊं हिनखे कुझु बि माना हिकिड़ो जुमिलो हुन जे लाइ तव्हां एतिरो टाइम गुज़ारियो आहे गॾु मज़र मां तोखे ॾिस इनडायरेक्टली प्रोमोट पई कयां ब्रो ब्रो आमिर शाह शाह छा चवां सुठो दोस्त आहे हा सुठो दोस्त आहे ओके ही सितारा अगरि शोबिज़ में न हुजनि हा त छा कंदा ठीकु आहे तानिया ख़ान ये केरु आहे एक्ट्रेस आहे माना हा तूं ॿुधाए मूंखे न ख़बर तव्हांखे ख़बर न आहे त पोइ छा करे ओके शाइक नारे जो खीर जी दुकान हुजे था खीर जी दुकान हुजे था अच्छा किरण मीर केरु आहे रंगन भरी शाम किरण फुल एटीट्यूड किरण ऊपर से आ रहा है ब्रो किरण जो केरा यो केरा फलाणो केरा राजा में मणी सब कुछ आ बाकी ॿियो केरा किरण जो पंहिंजो पार्लर हुजे हा पार्लर हुजे हा ओके मुसविर लाशारी मुसविर इते न चजां केरा मां ॿुधायां थी मां पेंसिल खणी मुसविर क्या सवाल कंदी सां कंहिं मौत जे खूह ते मिले हा मूंखे मौत ते कुआ ते मिलिया ॿाहिरि न ॾिठा हूंदा वॾो लावा तूं कसम राजा वॾो लावा काशिफ आगाणी
काशिफ़ जेकॾहिं सिंगर न हुजे हा त काशिफ़ मूंखे अंबनि जी दुकान पई लॻे काशिफ़ जी का अंबनि जो अंबनि जी वॾो आहे, दुकान। अंब जी दुकान हेॾा अंब हेॾा जिथे किथे अंब मां काशिफ़ खे चवां थी काशिफ़ हे छोकिरो तुंहिंजे लाइ छा थो ॻाल्हाए पियो ॿुधायां सही ॻाल्हि आहे ख़ैर माना थोड़ा माज़त Different आहे। डिफरेंट हा। ख़बर पई हा। पर तूं डिॼे थो मां सम्झंदी हुयमि राजा खे जो भउ बोलो ई न आहे राजा चवंदो अड़े केरु आहे इहो नालो खणेसि पर न बाबा तूं तमामु सफ़ा डिॼणो निकितो हा मां ॾिजणो आहे जेसिताईं तूं साहु आहे पट पाणी वाणी पी तेसिताईं भाई ब्रेक वठां थी पई इहो गानो तव्हांखे ॿुधाईंदासीं हिकिड़ो ऐं ॾाढो प्यारो गानो आहे इंजॉय कयो उन खां पोइ वरी मोटी था अचूं द मासी मोरा शो में वेलकम बैक नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो द मासी मोरा शो ऐं मां आहियां तव्हांजी पंहिंजी मासी मोरा ऐं मूंसां गॾु आहे असांजो प्यारो दोस्त होस्ट डायरेक्टर जेको बि आहे माना घणो ॿुधाए चुकिया तुंहिंजो आवाज़ मटिजी वियो छो राजा मिमण महिरबानी राजा कीअं पियो हले वक़्तु तव्हांजो अल्हम्दुलिल्लाह गेमियूं खेॾंदे रांदियूं खेॾंदे गेमियूं या रांदियूं ॿई खेॾंदा हुई ॿई खेॾंदे ठीकु आहे चांहि कीअं थी लॻे सुठी आहे ज़बरदस्त। इहा मां हथ सां ठाही आहे ख़बर आहे अथई? इहा मां पती घणी त न पइजी वियसि त सुठी आहे चांहि सुठी आहे न मिठी आहे मिठी आहे ओ ई आहे ॻाल्हि पाण माण्हू मखण हुजे त चांहि बि मिठी लॻंदी आहे बाक़ी हुजे को राजा में अच्छा राजा मिमण न सॉरी ॿिए मां नालो ॿिए जो खणणु पई शायदि भाई हुजे को राजा मिमण जहिड़ो रूड इंसान त पोइ न लॻंदी मां तव्हांखे rude लॻंदो मूंखे ॾाढो प्यारो लॻंदो आहे मां नालो ॿिए जो खणणु पई चाहियां पर उहो हिते अलोद आहे खणणु उहो हिन टीवी ते कमु न कंदो आहे भले रख रूट खे छा जो आहे उहो माण्हू रूड आहे तूं न तूं त मुंहिंजी जान आहे न पहिरीं प्यारो आहे न अच्छा रांदियूं माना तूं खेॾंदे आहीं ॿियो मां तव्हांखे हिकिड़ी ख़ासियत ॿुधायां मां राजा सां होजमालो जॾहिं कयो पए त राजा रोज़ु हिकिड़ो अहिड़ो शेर ॿुधाईंदो जेको दिलि ते लॻंदो त माना यार छा त ॿियो सिंगिंग माना तूं प्रोफेशनली मुंहिंजे ख्याल में न कई आहे पर हिन जो आवाज़ु इलाही सुठो अथव तव्हां ॾिठो बि हूंदो काफ़ी जॻह ते ॻाईंदो बि आहे पंहिंजे शो में बि तूं माना ॻाईंदा हूंदा हुन में ॻाईंदो ई आहे। हुन में तूं हुन में लाइव अची करे उन में वारो मिलंदो आहे उन में ई वारो मिलंदो आहे अॼु तव्हांखे असां बि वारो ॾियूं था असांखे बि अलाह बि ॾिने मां कुझु ॿुधायो आहे अहिड़ो ॿुधाए जो माना ईअं ये छोरी का दिल जो है वो पिघल जाए माना हो थे क्या दर्द है तुम्हारे आवाज में छोरे तू गा आज ये पगली नाचेगी ये पगली नाचेगी ये डायलॉग तो याद थी वियो आहे हो मेरे दिल की ये दुआ है कहीं दूर तू न जाए तेरे बिना हो जीना वो दिन कभी ना आए ला 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 मेरे दिल की ये दुआ है कहीं दूर तू न जाए तेरे बिना हो जीना वो दिन कभी ना आए तेरे संग जीना यहाँ अरे तेरे संग मर जाना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना वाह वाह दुख जो गानो ॿुधायो भला छो दुख आहे नी अंदर मां ये दुख जो हुयो माना दोस्ती ते हिकिड़ो न तेरे जैसा यार किथे कहाँ। इहो ज़िंदगी किथे गुज़ारे जेकॾहिं मुंहिंजी ज़िंदगी ॻोठनि में गुज़री आहे हे उते चए इहो थो, दुख। हे- माण्हू जी मयत थींदी त पोइ शायदि चए ॻाईंदा पियो त मुंहिंजे दिलि जी दुआ इहा आहे त तोसां गॾु मरां तोसां गॾु जीअं तो जहिड़ो कोई यार आहे ई कोन इहो दुख जो किथां हुयो न मां जॾहिं मुंहिंजो मुड़ुसु मरी वियो त पोइ मां इहो गानो उथु ॻायो। जॾहिं मुंहिंजो मुड़ुसु मरी वियो न ॿुधो न जॾहिं मुंहिंजो मुड़ुसु न मरी वियो दुख न, जो गानो इहो कीअं हुयो इहो दुख जो न इहो कीअं दुख जो गानो मुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा अची विया पर गिल्सरीन कोन्हे कीअं दुख जो गानो हुयो ॿुधा माना जॾहिं दोस्त ते ॻाइबो आहे न चरिया सॾु करे रखे चौकीदार खे ॿाहिरां उथु इहो कहिड़ो गेस्ट आहे जेको चए थो उथु यार इहो तुंहिंजे दुख जो गानो मूंखे लॻो मां दिलि जी ॾाढी कमज़ोर आहियां छा मज़ाक कयां मज़ाक थो करे मां दिलि जी ॾाढी कमज़ोर आहियां मां छा कयां छा करे प्यार कर मोहबत कर है न अच्छा हाणे असांजो जेको राउंड आहे उहो आहे ॾे मुंहुं राउंड सही आहे ॾे मुंहुं हा हिन में ॾे मुंहुं में नांग बांग त हिन न में नांग आहे तूं कूड़ ॻाल्हाए त मां तोखे ओई ओ आख़िर में बिज़ूम हा अच्छा तव्हां ते हे माण्हुनि कुझु इल्ज़ाम आया आहिनि हालांकि मां कोशिशि कई त इल्ज़ाम न लॻनि ॿियनि ते लॻंदा आहिनि मां चयो हिन दफ़े राजा तो उहो अचे माण्हू ॿुधाइजे कंहिं पहिरीं प्यारो आहे हिन ते इल्ज़ाम न हण माण्हुनि जा नाला ॿुधाइजो कंहिं नाला त तोखे मां नथी ॿुधाए सघां छो जो हर कंहिंजी प्राइवेसी आहे बाक़ी इहो आहे त तोखे इल्ज़ाम ॿुधाए हा। सघां थी
तव्हां ते पहिरियों इल्ज़ाम आहे त तव्हां वटि हिकिड़ो ई 2 पीस आहे ऐं हिकिड़ो ई कुर्तो आहे जेको हर इवेंट ते हर शो ते दोस्तनि जे वली में ते हर जॻह ते पाए वेंदा उहो हाणे नाज़रीन प्लीज़ ॿुधाईंदा आंसर इन दिस कैमरा बिल्कुलु उहे नाज़रीन ॿुधाईंदा त मूं वटि केतिरा 2 पीस आहिनि न नाज़रीन ई त आयो आहे इल्ज़ाम नाज़रीन न आहियो आहे न इहो तूं पई छिछोर पाई करे चोर पाई वाले ठीक आहे इहो नाज़रीन जेतिरा 2 पीस मूं वटि आहिनि न हा शोबिस जी दुनिया में कंहिं वटि कोन्हनि नाज़रीन अवांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त राजा मेमण पंहिंजे 2 पीसनि जो इंकशाफ कयो आहे ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त जेतिरा मूं वटि 2 पीस आहिनि ओतिरा शोबिस जी दुनिया में कंहिं वटि कोन्हनि मां सची पियो ॿुधायां तव्हां शाहरुख खान खे बि इन में इंक्लूड शाहरुख खान त हाणे हुनजो त तमामु वॾो हू आहे सिलसिलो नाज़रीन हिन वक़्तु तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदी हलां त राजा हाणे थोरो हेठि अची वियो आहे छो त ॾाढो शाहरुख खान न अच्छा पोइ को नंढड़ो सोनू सूद बाबा तूं उन्हनि सां छो पियो मिलाई मूंखे पंहिंजे ॿुधाए न तूं पंहिंजे बाक़ी खे चई न तूं मूंखे कहिड़ी शूट में ॾिठो आहे हिकिड़ो ई 2 पीस आहे मां तोखे जिते ॾिसंदी आहे तूं इहो ॻाढ़ो सूट त कारो मुंहुं तुंहिंजो आहे न इहो सुवाल ॿाहिरां त न आयो न हर भरो कारो मुंहुं तूं पई करी मां ॾिस न मां ऑडियंस जी हिकिड़ी एडिट में मां तस्वीरूं मोकिलियां थो तोखे पंहिंजे त 2 पीसिस जूं सभिनी जूं उहे लॻाइजां साइड में त केतिरा आहिनि ठीकु आहे हलो कंदी आया शो मूंखे तो घुरायो आहे महिमान न छा पियो ॻाल्हाए यार हिकु तरीक़ो आहे ॻाल्हाइण जो असां मज़ाक पिया कयूं मां यार नथो कयां छो यार हलो भला मज़ाक इहो प्रोमो में लॻंदो पर इन जे करे थो करे तूं बि वॾो सियाणो आहे हा अच्छा तव्हां अक्सर शॉपिंग लुंडे था कंदा हो मुंहिंजा जेको वार्डरोब आहे न ॻाल्हि पूरी करण ॾे मूंखे धोईंदो बि न आहे ख़ारिश थी विया तोखे सॼो ॾींहुं शो में लाइव शो में ईअं ई थोरो धोईंदो त कर चोरा छा थियो थी गामो ओ गामो हाणे गामो खे सॾु कंदो पर गामा सम्झी वेंदा हाणे मां छा चयो तोखे एॾी वॾी ॻाल्हि हा न पर धोअण में कोई हर्ज त न आहे वठी थो अचे त ख़ैरु आहे माण्हू वठंदो आहे मां ॿुधायां थी मां पाड़े में वठी ईंदी आहे मां सिधी ॻाल्हि अलहमदुलिल्लाह मां पंहिंजा ठाराईंदो आहियां पंहिंजा ठाराईंदा लुंडे मां हा लुंडे मां पंहिंजा लुंडे मां ठहंदा आहिनि जा अलाए मां थी सघे थो एक्टर माण्हू आयो ठाराईंदा बि हुजो हा हल ठीकु आहे अॻियां कर अॻियां हल नाज़रीन हाणे माना राजा मञी चुको आहे त मां लुंडे मां कपिड़ा ठाहिरां हा लॻिया पर इहो थी चवां वरी बि हिकिड़ो दफ़ो अर्ज़ु कंदीसि आहे धोईंदो कर मुंहिंजा सोना ठीकु आहे तोखे ख़ारिश थींदी त ॿियनि खे बि ख़ारिश थींदी एक्टर सुठा न लॻंदा टीवी अॻियां ख़ारिश हाणे कन में पई अचे अक्सर इवेंट्स ते जहिड़ो कंदा हो छो भला तूं को भला सोचे ईंदो आहे छा कहिड़े इवेंट ते मूं जहिड़ो कयो आहे 2 टे ते मां बि ॾिठो आहे तोखे बसि तबियत पंहिंजी माना हिकिड़ी अलॻि आहे सभिनी खां अलॻि आहे या तॾहिं मां लाइव विथ राजा कंदो आहियां लाइव विथ माना सभिनी सां महिमान सां मां रखंदो ई न अकेलो हूंदो आहियां वन बस बाबा हिकिड़ो हुजे उहो हा न पर वरी बि छो जहिड़ो ई छो माना हिकिड़ो हूंदो आहे चलो अॼु थी कहिड़ो अहिड़ो जहिड़ो भला आयो आहे साम्हूं भला ॿुधाए ॾिसो टीवी ते त नथो अचे न उहो कट थो थी वञे एडिट थो थी वञे हा बसि ठीकु आहे छॾे ॾे हिन ॻाल्हि खे छो थी नाज़रीन खे ॿुधाई राजा हाणे तूं मूंखे एॾा प्यार सां त चए त हाणे जॾहिं हिनखे लॻे थो न हाणे मासी जेको आहे थोरो खीचो थी लॻे छॾ न हाणे हिन ॻाल्हि खे मां वरी हाणे तो ख़बर आहे तुंहिंजे दीदार जे लाइ मां बसि तुंहिंजी हिन अदाउनि ते मरी करे मां चुप थी वञा हा ॿुधो आहे तव्हां वटि ड्राड़ी आहियो मां घटि ॻाल्हाईंदो आहियां माण्हुनि सां केॾो माना स्ट्रेट फॉरवर्ड मां ॿुधो आहे तव्हां ड्राड़ी आहियो घटि ॻाल्हाईंदो आहियां माण्हुनि सां घटि ॻाल्हाईंदो आहे जी हिन में घटि ॻाल्हाए बि घटि उहो बि ड्राड़ू वणे छा फ़ाइदो ॿुधो आहे न हाणे जंहिंखां ॿुधो आहे त हुन खां पुछो न ड्राड़ कहिड़ी आई आहे अलाए न मां ॿुधो आहे फलाण जीअं मूंसां की त मुंहिंजी हवेली आहे 2 कमरनि वारी हवेली अलहमदुलिल्लाह ॾिठल आहे मुंहिंजी आहे तुंहिंजी तूं न आहे मुंहिंजी हवेली अॼु हलूं था पाण गॾु शो ख़तमु करे सॉरी नॉट इंटरेस्टेड तूं रहो ई मूं वटि हली बसि अच्छा हा तूंखे उहो ई घर में हिकिड़े कमरे में मारा ॿिए में अकेलो तूं छा कंदे न हिकिड़े ई कमरे में रहंदासीं ॿई अच्छा हा इहो बि सही आहे तव्हां ते इल्ज़ाम आहे तव्हांखे स्क्रीन जो एतिरो क्रेज़ आहे जो तव्हांखे पैसा न बि मिलनि त बि शो कंदव अलहमदुलिल्लाह मां अॼु ताईं पंहिंजे पैसनि जे लाइ कमु कयो आहे शोबिस में मुफ़्त खोरो रहियो न आहियां कॾहिं मुफ़्त में कॾहिं कमु न आहे खोर न चइबो आहे हिनखे जानू मुंहिंजी जान मुंहिंजे दिलबर मुंहिंजा राणा जा प्यार मुंहिंजा पुट बचपन का प्यार ना माना हिकिड़ी ॻाल्हि आहे त तूं माना कच्चे पर्दों को उड़ने में ज़रा वक्त लगता है मां अॼु ताईं मां त चवां तूं मुंहिंजो सीनियर आहे तूं अॼु ताईं प्यारो ई अरे ॿिए खे ॿुधाए ॾियो हेॾा पथर हिकिड़ो मां हाणे कीप साइलेंट करे थी विया असल में मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त स्क्रीन मुंहिंजी ज़रूरत हुई उहा हिन जे करे ज़रूरत पइजी वई जो मां पंहिंजी जॉब वग़ैरह सभु छॾे ॾिनमि ऐं जॾहिं स्क्रीन ते आयुमि त मुंहिंजे लाइ सभु कुझु छो त मुंहिंजे बाबा साईं जो इंतकाल थी वियो 2008 में उन खां पोइ सॼी सपोर्ट मूंखे करणी पंहिंजे घर खे संभालणो मूंखे हुयो त शोबिस जी दुनिया में मां पंहिंजो पाण खे ठाहियो
ऐं जेको कुझु मूं सेव कयो हितां ई कयो। अलहमदिल्ला मां पंहिंजो अॼु ताईं जेको गुज़र सफ़र हूंदो आहे, हींअर मुख़्तलिफ़ जॻहियुनि प्रोजेक्ट बि कंदो आहियां ॿाहिरि, पर शोबिज़ जी दुनिया में मूंखे हिकिड़ो फिक्स हूंदो आहे। मां वाहिद आर्टिस्ट आहियां जेको मां कॾहिं फ्रीलांस कमु न आहे कयो किथे बि। मां हर चैनल ते एम्प्लॉय रहियो आहियां, चाहे मां प्रोग्राम मैनेजर हुजां, चाहे मां एग्जीक्यूटिव डायरेक्टर हुजां, होस्ट हुजां, जिते मां उते एम्प्लॉय थी कमु कयो आहे ऐं सैलरी मिलंदी आहे मूंखे मंथली। फ्रीलांस मां अॼु ताईं कमु किथे बि न आहे कयो। जी, ऐं ॾिसो असांजा ऑडियंस जेके आहिनि उन्हनि खे घणियूं शयूं ॿियूं लॻंदियूं आहिनि असांजे बारे में, पर उन्हनि खे असांजे अंदर जी असांजे बैक ते जेके शयूं थियनि थियूं, कहिड़ो आर्टिस्ट जेको आहे उहो कीअं थो पंहिंजी स्ट्रगल करे, कहिड़े मरहलनि मां थो गुज़रे, उहा उन्हनि खे ख़बर नथी पए। त इन जे करे मां चवंदी आहियां पंहिंजे सिंध जे आर्टिस्टनि खे एप्रिशिएट कंदा कयो, छो जो हू तव्हांजे लाइ ऐं हू माना पूरी दुनिया सां वड़ी करे स्क्रीन ते ईंदा आहिनि। घणनि खे परमिशन न हूंदी आहे, घणनि खे माण्हू ग़लति सम्झंदा आहिनि स्क्रीन जे करे, ऐं तॾहिं बि उहे सभु शयूं सहंदे करे तव्हां वटि ईंदा आहिनि तव्हांजे लाइ। ॾिसो, जेसिताईं माण्हू कहिड़ी फील्ड हुजे, जेसिताईं माण्हू पाण ख़राबु न आहे तेसिताईं का बि फील्ड ख़राबु न आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। तव्हां पंहिंजो पाण खे जॾहिं ख़राबु करे पेश कंदो अॻियां त ऑटोमेटिकली तव्हांखे माण्हू ख़राबु कंदा। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। अच्छा, हिकिड़ो ॿियो तव्हां ते इल्ज़ाम आहे त तव्हां टिकटॉक ते वॾी महिनत कई आहे पर फॉलोअर वधनि ई नथा, छो? यार महिनत ई त न कई मूं टिकटॉक ते, मसइलो इहो सीन इहो। ऐं ॿियो इहो हुयो मसइलो त जेको आहे सो टिकटॉक जो हिकिड़ो पंहिंजा कॉन्टेंट आहिनि, माण्हू अलाए कहिड़े कहिड़े क़िस्म जा, जीअं तव्हांजो कॉन्टेंट आहे हिकिड़ो ज़बरदस्त तरीक़े सां तव्हां आया जॾहिं सोशल मीडिया ते आया, त रियली जॾहिं असां टी वी ते ई हूंदा हुआसीं, पर तोखे ॾिसंदो हुउसि मां त मुंहिंजो यार हे वाह जो माण्हू आहे, ही वाह जी मासी आहे जेका असल में इहे ई शयूं मां पंहिंजे शो में बि कंदो आहियां। शो, शालाए, शिकरा, शूफी, माना इन टाइप मच्छी, त इहे शयूं ॾाढियूं वणंदियूं। ॿियो जेको सफ़ा ईअं 36 इंच की जेका तव्हां ॾींदा आहियो त उहा जेको ॾींदो उनजो स्टाइल हिकिड़ो पंहिंजो आहे, छो त सोशल मीडिया ते हिकिड़ो मैसेज बुल कॉमेडी हुजे त उहा ॾाढी ज़बरदस्त लॻंदी आहे। वल्गर कॉमेडी सुठी न लॻंदी। उन खां पोइ इलाही माण्हुनि हाणे त टीवी ते बि इहो शुरू कयो आहे जेको माना 36 जी ॻाल्हि था कयो, जेका ॼाई राति वारो जेको डायलॉग आहे, माण्हुनि खे ख़बर आहे ॼाई राति में थी वल में थी, माना त हाणे हिकिड़ो गानो ॿुधंदासीं, उन खां पोइ वरी तव्हां सां कचहरी कंदासीं। ऐं तव्हां सां ख़बर नथी पए टाइम जी, अलाए टाइम केतिरो बचो, इहो बि मां पुछां डायरेक्टर खां, त तोसां कचहरी कंदी वञा। मां त चवंदी बसि सॼो जेको आहे सॼी राति असांजो प्रोग्राम हलायो, ॿियनि प्रोग्रामनि खे छॾे ॾियो, अॼु असांजो प्रोग्राम हलायो। तव्हांजी माशाल्लाह हाणे प्रमोशन थी आहे, तव्हांजो प्रोग्राम हाणे KTN ते हले पियो। जी जी, बिल्कुलु ज़बरदस्त आहे। त नाज़रीन, तव्हां गानो एंजॉय कयो, वरी मिलूं था इन नंढड़े ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो द मासी मोरा शो, द मासी मोरा शो। तू बि कर द मासी मोरा शो। Live with Raja, and we are live with Raja. Yeah, okay. Live with Raja. Yes, yes, yes. Okay, Raja, ॾाढो माशाल्लाह तूं प्यारो माण्हू आहे। अच्छा, राजा जेको आहे उन मूंखे हिकिड़ी ॾाढी सुठी लॻंदी, स्ट्रेट फॉरवर्ड माण्हू आहे। अगरि तव्हां उनखे वणो था तव्हांखे ॿुधाईंदो यार ज़बरदस्त कमु पियो करीं, तूं ॾाढो सुठो ई वग़ैरह। अगरि नथा वणो, गोली गोटी कल्टी मार, अरे उहा ॻाल्हि आहे न। ऐं सुठी ॻाल्हि बि आहे, माना मुनाफ़िक़त अहिड़े माण्हुनि न हूंदी आहे। मूंखे हिन जी ॻाल्हि ॾाढी वणंदी आहे राजा जी, त अगरि हिन जी नथी लॻे त सिधो चवंदा वाह भाऊ थोरो पासे ते रहो, अगरि वणो था त पोइ तव्हांखे जीअं में जायूं। बिल्कुलु। ओके राजा, हाणे असांजो जेको सेगमेंट आहे उहो आहे हणखण सेगमेंट। हणखण में तव्हांखे असां ॿ टे नाला ॾींदासीं, उन्हनि मां तव्हांखे हिकिड़ो चूज़ करिणो आहे। प्लीज़ नो सियासत, छो जो असां पाण गैर सियासी माण्हू आहियूं, आर्टिस्ट माण्हू आहियूं, तव्हांखे ख़बर आहे। कहिड़े होस्ट खे होस्टिंग छॾे घर विहणु घुरिजे? अज़रा ख़ान, जहांज़ेब अली या मज़हर सिठार? टिनिनि होस्टनि जूं जेके दिलियूं हाणे धड़कनि थियूं, हाणे तूं नालो खण त कंहिंखे छॾणु घुरिजे? अज़रा ख़ान। अज़रा ख़ान, सॉरी अज़रा, तव्हां वञी सघो था। हिकिड़ो ॿुधायो जेको शोज़ हूंदा आहिनि, रियलिटी शोज़, उन्हनि में कंटेस्टेंट बीठा हूंदा आहिनि, हिकिड़ो एलिमिनेट थियण वारो हूंदो आहे। सही आहे, नालो सभिनी जो इंडियन में त वरी धक धक जो आवाज़ बि ॾींदा थी, ॾिठो थी न, धक धक। हाणे अज़रा बीठी आहे, जहांज़ेब बीठो आहे, मज़हर सिठार बीठो आहे, टे कंटेस्टेंट बीठा आहिनि। सही आहे, ऐं तव्हां जज आहियो, तव्हां चओ था अॼु जेका छोकिरी एलिमिनेट थींदी उहा आहे अज़रा ख़ान। हाणे अज़रा ख़ान रोईंदी, फैमिली जेका आहे, मां वॾी स्ट्रगल करे हिते पहुती आहियां, मूंखे ॾाढो ॾुख थो थिए। अच्छा, सिंधी हिकिड़ो प्रोग्राम हुयो, उन में मां ॾिठो, उन में वरी हिकिड़ी छोकिरी एलिमिनेट थी, ईअं हिकिड़ो सिंगिंग जो प्रोग्राम हुयो, ठीकु आहे। त हो माना कोशिशि पिया करनि था, हाणे असां इंडियन जो जेको कयूं असां वटि कॉपी थींदी आहे, त छोकिरी खां पुछो हाणे तव्हां एलिमिनेट थिया आहियो त छा कंदव?
कुझु न कंदुसि घर हली वेंदुसि मां चयो तव्हां प्रोग्राम जो सत्यानाश ॿियो ई ॿुधाए छॾियो, हा। थोरी एक्टिंग ई करे हा कुझु शयूं स्क्रिप्टेड हूंदियूं आहिनि, उन्हनि खे करणु खपे। इंडिया जा त सभु जेके प्रोग्राम उहे स्क्रिप्टेड हूंदा आहिनि। बिल्कुलु। त असांजा जेके वसाइल आहिनि उहे थोरा घटि आहिनि, उनजे करे असां स्क्रिप्ट आहे, स्क्रिप्ट वारो अलॻि हुजणु नाहे नथा रखूं। असां जेको ई हूंदो आहे उहो ई कंदा आहियूं। हाणे असां पाण ॾिसो केॾो ज़बरदस्त क़िस्म जो सिंध सुपरस्टार कयोसीं KTN ते, पर सची थो ॿुधायां हुन में काफ़ी शयूं जेके हुयूं उहे स्क्रिप्टेड कयूं। अच्छा। हा, हुन में काशिफ़ मां ऐं सलाम मुंहिंजो यार हिन में ही शइ हुजणु खपे, ज़बरदस्त थी वेंदो कमु, त ओके थी वियो। हुन में माण्हुनि खे रुआरियोसीं, हा स्क्रिप्टेड हूंदो आहे। बिल्कुलु। अच्छा सॉरी अज़रा, मां तोखे इहो ॿुधाए गाॾी कराए ॾियूं, छॾे अचूं घर त वॼे वीचारी बीठी आहे। अॼु अज़रा सोची मां जो नालो एॾो छो था यूज़ करनि, पर अज़रा तोखे इनडायरेक्टली प्रोमोट था कनि। हा ओके, सुठो सिंगर आमिर शाह, काशिफ आगाणी या नजफ अली? माना ईअं तीर दिलि ते साईं जिन जा पुराणा घाटा यार। नजफ अली यार न आहे, सुठो सिंगर नजफ अली आहे। अच्छा यार न, पर सुठो आहे, ज़बरदस्त। न ॾाढो सुठो आहे नजफ अली भाउ। पर हुन में हिकिड़ी आदत आहे, माना हीअं ॻाईंदो आहे, ईअं न हीअं ॻाईंदो आहे, तू बेज़री बेक़दरे जी यारी हो बेक़दरे ज़बरदस्त। बाप का दोस्त आहे ॾाढो असांजो ज़बरदस्त। ओ जले तन अलाए छा थींदो अथसि, कीअं सिंग ॾींदो आहे, कीअं ॾींदो आहे, ओ जले तन झलजी पलटन पलजी जहिड़ी मुठीअ में आवारी, ईअं ॻाईंदो आहे। ॾाढो ज़बरदस्त आहे, आवाज़ु ॾाढो सुठो अथसि, रियली दिलि खे लॻंदो आहे। इहा त मज़ाक बि कई, हुनजो स्टाइल हर माण्हू जो पंहिंजो पंहिंजो स्टाइल आहे। न अगरि तव्हांजो जहिड़ो अॼु वरी बि थी पए त मूंखे व्हाट्सअप कजाए जहिड़े जी क्लिप न हो जहिड़ो वायरल मां कराई ॾींदासीं। अच्छा, सुठो प्रोग्राम मैनेजर पीर अमजद साहब, फरीद कटपर साहब या काशिफ आगाणी? राजा मेमण। राजा मेमण, हा, माना नो लिफ्ट, ॿियनि खे लिफ्ट ई नथो कराए। मां रहियो आहियां पाण, मां सुठो मैनेजर, त मां पंहिंजी ॻाल्हि कंदुसि। तूं बि मैनेजर रहियो आहे? जी। उन दौर में मां शोला खपाईंदी हुअसि। तूं हे कोन मुल्क खां ॿाहिरि आहीं। अच्छा। हुन दौर में हुजी हा त ज़िंदगी ठही वञे हा, तुंहिंजी बि मुंहिंजी बि। हल सही आहे, पंहिंजो चैनल खोलियूं अॼु। सही आहे। सुठो न्यूज़ कास्टर मानूर अज़ीज़, रोशनी या सबा या नाज़िया मेमण? नाज़िया मेमण। डायरेक्ट हिते सोचियो ई न छो भला? त उहो लीजेंड असांजी आहे न्यूज़ कास्टर, हुनजे करे। अच्छा। हा, ज़बरदस्त। अॼुकल्ह जे दौर में त अॼुकल्ह जेका हले पई हुन में मानूर ॾाढो ज़बरदस्त सुठो कमु पई करे, ख़ूबसूरत बि आहे माशाल्लाह मानूर। हा, अलाह साईं हयाती ॾेसि, वॾी उमिरि ॾेसि। मूंखे त पंहिंजे बचनि वांगुरु असांजो त नंढड़ियूं हूंदियूं, इहे जॾहिं नाजिया सां गॾु ईंदी KTN ते, मां बि कंदी हुअसि हिते प्रोग्राम, हो न्यूज़ ते कंदा, पोइ हेतिरी हूंदी या सिंगावादी हुअसि बि ईंदी, वॾा इहा ॻाल्हियूं कंदी। मासी मांखे बि प्रोग्राम में बि त अची चुकी आहे न। हा, मुंहिंजे प्रोग्राम में अची चुकी आहे, हाणे वॾी थी वई त वरी मां पंहिंजे प्रोग्राम में घुरायो। मां चयो आई तूं भला कहिड़ो ॾोह कयो, जिते राजा में मण जहिड़ा अचनि था, तूं छो नथी अची सघे? माइंड त न कंदो। मां आई त घणा दफ़ा तो मूंखे चयो आहे, राति मूंखे कल्ह खां अमीर चए पियो, तॾहिं मां आयो आहियां तुंहिंजे करे। मां वाक़ई में मां हिकिड़ी ॻाल्हि चवंदी आहियां, मां राजा खे घुराइण जे लाइ वॾी बेताब हुयमि, ऐं मां इलाही दफ़ा चयो त मूंखे राजा, पर असां वटि हिकिड़ो रूल आहे थोरो, त असां जेके पंहिंजा होस्ट आहिनि उन्हनि खे घटि घुराईंदा आहियूं, त उहो ऑलरेडी स्क्रीन ते असांजो कमु करनि पिया, उनजे करे मां बार बार पई चयो। मां घटि ई वेंदो आहियां शोज़ में, स्पेशली तव्हां ॾिठो हूंदो मूंखे, मां हिकिड़ो दफ़ो आई थिंक शाम वारे प्रोग्राम में आयो आहियां, ऐं मां घटि ईंदो आहियां प्रोग्रामनि में। तॾहिं त मूंखे इलाज करणा पिया तोखे, मां चयो अचु राजा, ख़ुदा खे मुंहिंजे प्रोग्राम में त तूं अचु। त अॼु माशाल्लाह आयो आहे, महिरबानी हुनजे लाइ तोखे आख़िर में थैंक यू आख़िर में चवंदीसीं, हाली इहा थैंक यू न बचजाए। सही आहे। अच्छा, बहितरीन कंपेयर बख्शण मेहराणवी, यासिर काज़ी या साकिब बबलो? बख्शण मेहराणवी लेजेंड्स में अचनि था। उस्ताद आहे मुंहिंजो न, ऐं मां हुन खां सिखियो आहियां काफ़ी कुझु शयूं, पर उस्ताद जी हिकिड़ी आदत चवंदुमि त जंहिंमहिल ॻाल्हाइण ते बीहंदो आहे, को साथी एंकर हूंदो अथसि कंपेयर, हुनखे वारो कोन ईंदो आहे, माना उहो ॻाल्हि कंदो आहे, चवंदो आहे चंड चो ॾींहुं राति जो तूं ससी करी सिंगार, त चंड खे पियो ॻोल्हींदो त चंड किथे आहे, वरी चंड खे लाहियां हेठि। उस्ताद में इहा आहे, पर उस्ताद तमामु ज़बरदस्त कंपेयर आहे। पर इहा कुझु माण्हुनि ॿियनि में बि मां ॾिठी आहे जेकी ॿियनि खे न आहिनि ॻाल्हाइण ॾींदा, बसि मां आहियां त मां ई आहियां, हिन जे करे मां ॿियो होस्ट न रखंदी न आहियां, त वीचारो उहो बि इहो ई चवंदो त बासी बराबरि ॻाल्हाइण ॾिनी, सम्झे? तूं बि मुंहिंजे ख़्याल में हिन जे करे अकेले शो थो करे, है न? अच्छा, शेरो शाइरी मां ॿुधो आहे तव्हां ॾाढी ॿुधी बि आहे, असां पाण बि होज माल में जॾहिं गॾु हूंदा हुआसीं त को असांखे पंहिंजे
शेरनि मां को शेर ॿुधायो। पंहिंजनि शेरनि मां नथो ॿुधायां, जेकी तव्हांखे नई शइ थो ॿुधायां। मूं ॾाढी ज़बरदस्त हिकिड़ी शइ मां टियों ॾींहुं पढ़ी। मां पढ़ंदो रहंदो आहियां, बुक्स वग़ैरह या काफ़ी शयूं ईंदियूं आहिनि त मां पढ़ियमि, उहा तव्हांखे मां ज़रूरु शेयर कंदुसि ऐं ॾाढी ज़बरदस्त आहे, तव्हांखे मज़ो अची वेंदो। थोड़ी चवंदा लेंदी आहे पर ॿुधी वठिजो, सम्झी वेंदा। चए मुर्शिद प्लीज़ आज मुझे वक्त दीजिए। आए लीले मुर्शिद जो लफ्ज़ अची वियो, माना मुर्शिद खतरनाक शेर हूंदो। मुर्शिद मैं आज आपको दुखड़े सुनाऊंगा। मुर्शिद हमारे साथ बड़ा जुल्म हो गया। मुर्शिद हमारे देश में एक जंग छिड़ गई। ओहो। मुर्शिद सभी शरीफ शराफत से मर गए। आए ली। मुर्शिद हमारे जहन गिरफ्तार हो गए। मुर्शिद हमारी सोच भी बाजारी हो गई। मुर्शिद बहुत से मार के हम खुद भी मर गए। ओहो। मुर्शिद हमें ज़रा नहीं तलवार दी गई। ओह। मुर्शिद हमारी ज़ात पे बहुतान चढ़ गए। मुर्शिद हमारी ज़ात पलंदों में दब गई। मुर्शिद हमारे वास्ते बस एक शख्स था। ओहो। मुर्शिद वो एक शख्स भी तकदीर ले उड़ी। मुर्शिद खुदा की ज़ात पे अंधा यकीन था, अफसोस अब यकीन भी अंधा नहीं रहा। मुर्शिद मोहब्बतों के नताइज कहाँ गए। मुर्शिद मेरी तो ज़िंदगी बर्बाद हो गई। मुर्शिद हमारे गाँव के बच्चों ने भी कहा, मुर्शिद को आँखी आके साडा हालत देख वन। मुर्शिद हमारे गांव के बच्चों ने भी कहा, मुर्शिद को आँखी आके साडा हाल देख वन। मुर्शिद हमारा कोई नहीं, एक आप हैं, ये मैं भी जानता हूँ कि अच्छा नहीं हुआ। ओहो। मुर्शिद मैं जल रहा हूँ, हवाएं न दीजिए। मुर्शिद अजाला कीजिए, दुआएं न दीजिए। मुर्शिद में रोना रोते हुए अंधा हो गया। आहा। और आप हैं कि आपको एहसास तक नहीं। वाह वाह। बेसब्र कीजिए, सब्र का फल मीठा होता है सब्र कीजिए, सब्र का फल मीठा होता है। मुर्शिद में भौंकदा जो कई शई भी नहीं बची। वाह वाह वाह। मुर्शिद वहाँ यजीदियत आगे निकल गई और पारसा नमाज के पीछे पड़े रहे। वाह। मुर्शिद किसी के हाथ में सब कुछ तो है, मगर मुर्शिद किसी के हाथ में कुछ भी नहीं रहा। ओहो। मुर्शिद में लड़ नहीं सका पर चीखता रहा, खामोश रह के जुल्म का हामी नहीं बना। मुर्शिद जो मेरे यार भला छोड़े रहने दे। मुर्शिद जो मेरे यार भला छोड़े रहने दे। वाह वाह। अच्छे थे जैसे भी थे, खुदा उनको खुश रखे। वाह वाह वाह। मुर्शिद हमारी रौनकें दूरी निगल गई। मुर्शिद हमारी दोस्ती शुभात खा गई। आहा। मुर्शिद ए फोटू पिछले महीने चुकाया हम। मुर्शिद ए फोटू पिछले महीने छिकाया हम। हुण मेकू देख लगदा है जो ये फोटू में दाए। ये किसने खेल खेल में सब कुछ उलट दिया। मुर्शिद ये क्या के मर के हमें ज़िंदगी मिली। मुर्शिद हमारे विरसे में कुछ भी नहीं, सो हम बेमौसमी वफ़ात का दुख छोड़ जाएंगे। मुर्शिद किसी की ज़ात से कोई गिला नहीं, अपना नसीब अपनी खराबी से मर गया। मुर्शिद वो जिसके हाथ में हर एक चीज़ है, शायद हमारे साथ वही हाथ कर गया। मुर्शिद दुआएं छोड़ तेरा पोल खुल गया। ओहो। मुर्शिद दुआएं छोड़ तेरा पोल खुल गया। तू भी मेरी तरह है, तेरे बस में कुछ नहीं। इंसान मेरा दर्द समझ सकते ही नहीं, मैं अपने सारे ज़ख्म खुदा को दिखाऊंगा। ए रब्बे कायनात इधर देख, मैं फ़कीर जो तेरी सरपरस्ती में बर्बाद हो गया। परवरदिगार बोल कहाँ जाएं तेरे लोग। परवरदिगार बोल कहाँ जाएं तेरे लोग। तुझ तक पहुँचने को भी वसीला ज़रूरी है। परवरदिगार आवे का आवा बिगड़ गया, ये किसको तेरे दीन के ठेके दिए गए। परवरदिगार हर जुल्म पे परचम निगू किया, हर सानहे पे सिर्फ तराने लिखे गए। हर शख्स अपने बाप के फ़िरके में बंद है। परवरदिगार तेरे सहीफ़े नहीं खुले, कुछ और भेज आ तेरी गुज़िश्ता सहीफ़ों से। वाह वाह। मकसद ही हल हुए हैं, मसाइल नहीं। जो हो गया सो हो गया, अब मुख्तियारी छीन। परवरदिगार अपने खलीफे को रस्सी डाल, जो तेरे पास वक्त से पहले पहुंच गए। परवरदिगार उनके मसाइल का हल निकाल। परवरदिगार सिर्फ बिना देना काफ़ी नहीं। परवरदिगार सिर्फ बना देना काफ़ी नहीं, तख्लीक करके भेज तो फिर देखभाल कर। हम लोग तेरे कुन का भरम रखने आए हैं। परवरदिगार यार हमारा ख्याल कर। वाह वाह वाह। नाज़रीन, मूंखे लॻे थो हिन शेर में शाइर खे 15 सालनि खां पोइ शेर लिखण जो मौक़ो मिलियो आहे। न ॾाढी ज़बरदस्त शइ हुई, छो जो अॼुकल्ह जेका
नफ़्सा नफ़्सी जो दौर आहे न मासी, रियली ही हर माण्हूअ जे अंदरि हिकिड़ी काइनात आहे, हर माण्हूअ जे अंदरि ही हिकिड़ी पूरी दुनिया आहे, उनजा पंहिंजा तजुर्बा आहिनि। तव्हां बि ज़िंदगी गुज़ारी आहे, वक़्तु गुज़ारियो आहे, तकलीफ़ूं ॾिठियूं हूंदियूं, ख़ुशियूं ॾिठियूं हूंदियूं, पर तव्हां ज़िंदगी में ॾाढा तजुर्बा हासिलु कया हूंदा, ऐं तव्हां जेके तजुर्बा हासिलु कया हूंदा उहे ई तव्हांखे लॻंदो हूंदो त हीअ सॼी दुनिया मूंखां घटि आहे, मूं वटि तमामु घणा तजुर्बा आहिनि। हर माण्हू जे अंदरि तमामु घणी स्ट्रगल आहे, घणा तजुर्बा आहिनि। तो ज़िंदगीअ में मां इहो ई चवंदो आहियां त हर इंसान जे अंदरि हिकिड़ी काइनात आहे, कुझु न कुझु हासिलु करे। मूंखे ॾाढी ज़बरदस्त लाइनूं लॻियूं, इन करे मूं चयो न ॾाढो सुठो शेर, ॾाढो सुठो हुयो। मां त थोरो ख़बर थी हर शइ में कान का जी कोशिशि कंदी आहे, जंहिंजे करे भाई ॻाल्हि कई, पर ॾाढो सुठो शेर हुयो ऐं मीनिंगफुल हुयो। हिकिड़ा हूंदा नी इहे शेर, कांटों पे सोता हूँ जंगल में रहता हूँ, जब तेरी याद आती है तो जी भर के रोता हूँ। माने न को ट्रक जे पोयां लिखियलु हूंदा आहिनि, ट्रक जे पोयां लिखियलु, मां की दुआ जन्नत की हवा, जन्नत की हवा। लॻे थो ट्रक जे पोयों गाॾी हलाई आहे घणो, हा न। अच्छा, हाणे जेको आहे राजा टाइम असांजो जेको आहे उहो स्टेशन ते पहुची चुको आहे। मुंहिंजी रेल जी जेका आहे टिकट बि, तव्हांजे प्रोग्राम जो टाइम, तव्हांजो टाइम अलाह करे तव्हांजी तमामु घणो जियो, 1000 साल जियो, तव्हांजो टाइम अञा तमामु घणो आहे। शर्माइण जो टाइम सेखारियमि तव्हांखे कंपेयरिंग हिते त टाइम प्रोग्राम जो। अच्छा, प्रोग्राम जो टाइम, सॉरी मुंहिंजो टाइम अञा न आयो आहे, छो जो मां अञा त जवान आहियां, अलाह जो शुक्र आहे। त नाज़रीन, हाणे मां हिनखे थैंक यू चवंदुसि। नाज़रीन खे थी चवां, तोखे नथी चवां, थैंक यू बि भाउरनि खे, उहो ॾिसनि था न। हा, थैंक यू सो मच राजा असांजे प्रोग्राम में अचण जे लाइ, छो जो राजा तमामु घणो बिज़ी माण्हू आहे ऐं मां कोशिशि हुई त तोखे घुरायां पंहिंजे शो में। छो दिलि जो मन माण्हू आहे, मखण माण्हू आहे, त कचहरी कंदे मज़ो ईंदो आहे हिकिड़े क़िस्म जो। थैंक यू। ॿियो हिन सां मुलाक़ात थींदी रहंदी आहे मुंहिंजी, कॾहिं मेकअप रूम में, कॾहिं हिते केटीएन ते, त माना ॻाल्हि ॿोल बि थींदी रहंदी आहे। माशाल्लाह तमामु सुठो छोकिरो आहे। ऐं असांजो प्रोग्राम जो टाइम हिते ई पूरो थो थिए पियो। तव्हां पंहिंजे होस्ट मुसविर लाशारी उर्फ़ मासी मोरा खे, असांजे गेस्ट डे राजा मेमण खे, असांजे डायरेक्टर अमीर चांडियो ऐं असांजी पूरी टीम खे ॾियो इजाज़त। वरी अॻिले हफ़्ते मिलंदासीं, मथे हफ़्ते मिलंदासीं के नए गेस्ट या गेस्टली सां। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।